बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुझे जिय में आज़ार जा अनवा, साहिब दे शफ़ा मियाँ मरीज़न के। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हीउ मंच अव्हां सभिनीनि जे लाइ, हीउ प्रोग्राम अव्हां सभिनीनि जे लाइ, हीअ स्क्रीन अव्हां सभिनीनि जे लाइ। हीउ प्रोग्राम अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुचायो वेंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं टाइमिंग हूंदी आहे, जंहिं वक़्तु अव्हां ताईं प्रोग्राम लाइव पहुचायो वञे थो, प्रोग्राम लाइव नशर थींदो आहे। अच्छा, स्टार्टिंग में मां ॿुधाए वठां थी त मेहरान टीवी एंटरटेनमेंट असांजो जेको आहे उहो चैनल ठहियलु आहे यूट्यूब ते। तव्हां उते वञी करे प्रोग्राम्स ॾिसी सघो था। सिर्फ़ु सुबुह मेहरान प्रोग्राम न, पर ॿिया प्रोग्राम्स बि तव्हां उते ॾिसी सघो था। अच्छा, इन ई नाले सां मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां वरी पेज ठहियलु आहे फेसबुक ते, त सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम उते बि अव्हां ॾिसी सघो था। तमामु सुठो रहंदो जेकॾहिं तव्हां उते बि लाइक करे वठो त तव्हांखे सभु अपडेट्स मिलंदियूं रहंदियूं। ही उहो मंच आहे नाज़रीन जंहिं मंच ते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू अपीयर थियनि था ऐं पंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो असां सां वंडींदा आहिनि, त ॾाढो सुठो रहंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॿुधणु खपे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा यकीननि मुख़्तलिफ़ तजुर्बा थींदा आहिनि। हर इंसानु पंहिंजी हिकिड़ी सोच, पंहिंजी उहा थिंकिंग ऐं पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो खणी जॾहिं कंहिं स्क्रीन ते अपीयर थींदो आहे त उहो तमामु घणियूं शयूं असांखे सेखारे रहियो हूंदो आहे। चवंदा आहिनि त सियाणा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके ॿियनि जे तजुर्बे मां बि कुझु सिखनि। यकीननि असां जॾहिं को धकु खाईंदा आहियूं, का ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी आहे, किथे असां मुंझी पवंदा आहियूं ऐं पोइ वरी धकु खाइण खां पोइ जेके शयूं सम्झ में ईंदियूं आहिनि उहे कॾहिं बि न विसरंदियूं आहिनि। पर हा, कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॿियनि जे तजुर्बे मां, ॿियनि जी ज़िंदगी जी ॾुखियाईनि मां, ॿियनि जी हासिलात मां या लाहासिल जेके शयूं आहिनि उन्हनि मां बि घणो कुझु सिखंदा आहिनि। सो यकीननि सिखण ऐं सेखारण वारो जेको मरहलो आहे उनखे ई पाण ज़िंदगी चवंदा आहियूं। ज़िंदगी में पाण सभु सिखूं था ऐं यकीननि कुझु न कुझु थोरो घणो किथे न किथे सेखारींदा बि हूंदासीं, पर सिखण वारी जेका सिक आहे या हुब आहे उहा दिलि में ज़रूरु हुजणु खपे। चवंदा आहिनि त जिथे उहा सिखण वारो उहो नाहे न, पाण ईअं चई सघूं था त उहा सिक नाहे या उहा हुब नाहे त उहो इंसानु अॻियां न वधी सघंदो आहे। अच्छा, कल्ह मां हिकिड़ी वीडियो ॾिठी पई, उन में मूंखे उहा वीडियो सॼी सुठी हुई, थोरो समराइज़ करे उनखे बि ॿुधाइणु चाहींदमि। पर हिकु शइ मूंखे ॾाढी सुठी लॻी त जेके इंसानु ज़िंदगी में ख़तरा खणंदा आहिनि उहे इंसानु ज़िंदगी में कामयाबु थींदा आहिनि। हाणे असांजे मुआशिरे में ख़तरो खणणु कीअं आहे? सभु चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, पंहिंजे घर मां पंहिंजी नियाणियुनि खे तव्हां उन्हनि खे हिमत ॾियो, उन्हनि खे हौसलो ॾियो, नियाणियुनि खे ॿाहिरि कढो, चार दीवारी में बंदि न रखो। ऐं हीउ उहो वक़्तु न आहे जो तव्हां चार दीवारी में नियाणी खे बंदि रखो था ऐं वरी पोइ बसि थोरो वक़्तु गुज़रंदो आहे त पोइ हुनखे चवंदा आहियो शादी करायो, शादी करायो। ऐं शादी जो उहो जेको आहे टाइम ईंदो आहे, उन खां पोइ हिकिड़ी घर गृहस्थी शुरू थी वेंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿार बच्चा थींदा आहिनि, हिकिड़ी फैमिली जेको आहे सो उहा हिकिड़ी नियाणी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ फैमिली में सॼो माहौल कन्वर्ट थी वेंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त नियाणी खे पढ़ाइण वाक़ई में तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं पहिरीं जे टाइम में ईअं हूंदो हो त या त तव्हां इंजीनियरिंग फील्ड में वञो या तव्हां डॉक्टरेट फील्ड में वञो, पर हाणे फील्ड्स तमामु वसी आहिनि। अच्छा, स्क्रीन ते जॾहिं आउं अपेयर थियसि, मां पंहिंजो हिकिड़ो नंढो तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधायां थी त इलाही सारियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मिलियूं। मूंखे लॻंदो आहे त जॾहिं तव्हां चवंदा आहियो, जॾहिं चयो वेंदो आहे, इन ॻाल्हि खे पाण एक्सेप्ट कंदा आहियूं त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, पंहिंजी नियाणियुनि खे ॿाहिरि कढो, त डिफरेंट फील्ड्स खे बि असांखे ई एक्सेप्ट करिणो आहे। उहा कहिड़ी बि फील्ड हुजे, मीडिया जी फील्ड हुजे, उहा IT जी फील्ड हुजे, उहा डॉक्टरेट फील्ड हुजे, इंजीनियरिंग जी फील्ड हुजे, कंहिं बि रोबोटिक फील्ड हुजे, काफ़ी सारियूं फील्ड्स आहिनि, बायोमेडिकल जी फील्ड हुजे, कंहिं बि फील्ड में जेकॾहिं नियाणी वञे थी त उनखे एक्सेप्ट ज़रूरु कयो। अच्छा, ख़तरा खणणु छा हूंदो आहे? मूंखे ईअं लॻंदो आहे त माण्हुनि जे रवैयनि सां विढ़ण बि ख़तरो खणणु हूंदो आहे। डिफरेंट बिहेवियर सां विढ़ण बि ख़तरो खणणु हूंदो आहे। जेके माण्हू ज़िंदगी में ख़तरा खणंदा आहिनि ऐं माण्हुनि जे रवैयनि सां विढ़ंदा आहिनि, माण्हुनि जे बिहेवियर सां विढ़ंदा आहिनि, यकीननि उहे बि पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे उन गोल ताईं ज़रूरु पहुचंदा आहिनि, उन गोल खे ज़रूरु अचीव कंदा आहिनि। छाकाणि त असां वटि कुझु शयूं ॾाढियूं फिक्स्ड असांजे माहौल में रखियूं वयूं आहिनि त असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे चंद फील्ड्स में वञी सघनि थियूं। ईअं कोन्हे को जेकॾहिं अव्हां चओ था त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो ऐं नियाणियुनि खे ॿाहिरि कढो, उन्हनि खे हिमत ॾियो, उन्हनि खे हौसलो ॾियो, त
त पोइ अव्हां बि हिमत रखो ऐं अव्हां बि हौसलो ज़रूरु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे डिफरेंट फील्ड्स में एक्सेप्ट ज़रूरु कयो। कल्ह हिकिड़ो केस थियो आहे, अव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त लाड़काणे में सदफ हासलो जे नाले सां नियाणी खे जेको आहे सो उनजो मर्डर कयो वियो आहे, उनखे मारियो वियो आहे, उनखे गोलियूं हणी मारियो वियो आहे, ॾाढो बेरहमी सां उनजो क़त्ल कयो वियो आहे। यानी असांजे मुआशिरे में इहे केसिस थींदा रहिया आहिनि। पाण पोयां जेकॾहिं ॾिसूं था त हिकिड़ो केस हैदराबाद में बि थियो, ॿ भाउ भेण जेके लॉ जी फील्ड खे हुननि चूज़ कयो, पढ़ी रहिया हुया ऐं उन्हनि सां उहो हादसो थियो ऐं उन्हनि ॿिन्हिनि खे मारियो वियो ऐं जेको मारण वारो हुयो उन पंहिंजे पाण खे बि पोइ उन वार कयो आहे, पंहिंजे पाण खे बि मारियो आहे। असां उन सोसाइटी में रहूं था जंहिं सोसाइटी में इन तरह जा जेके केसिस आहिनि उहे आम जाम आहिनि। नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जिथे जिथे बि इन ॻाल्हि खे पंहिंजी ज़ुबान सां चयो वञे थो त बाबा नियाणियुनि खे हिमत ॾियो, हौसलो ॾियो, त प्लीज़ तव्हां उन्हनि खे एक्सेप्ट करण बि सिखो। हर इंसान पंहिंजी ज़िंदगी में अॻियां वधणु चाहींदो आहे, ॿ क़दम अॻियां वधी जेकॾहिं को इंसान पंहिंजो फ़ैसिलो मटाए थो त इट्स ओके, उनखे एक्सेप्ट कजे। एक्सेप्टेंस ज़िंदगी जो मां सम्झां थी त तमामु घणो अहम पार्ट हूंदो आहे। जेकॾहिं असां कंहिं बि ॻाल्हि खे तस्लीम नथा करियूं यानी असां बुज़दिल आहियूं, सो कोशिशि कजे त पंहिंजे पाण खे बुज़दिल थियण खां बचाइजे। अच्छा, उन खां अलावा ॿियो जेको मामिलो आहे उहो पाणीअ जो आहे। पाणीअ जो मसइलो असांजी जियापे जो मसइलो आहे। पाणी आहे त सावक आहे, पाणी आहे त ज़िंदगी आहे, पाणी आहे त असीं सभु आहियूं। हिन वक़्तु अभी पाण ॾिसो पिया त फ़सुलुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ़सुलु न थींदो त पाण एग्रीकल्चरल असां कंट्री असांजो एग्रीकल्चर बेस्ड आहे ऐं सिंध स्पेशली एग्रीकल्चर खितो आहे। असांखे पाणी जी ज़रूरत पवे थी। पाणी जे लाइ बिल्कुलु इहा ॻाल्हि ठीकु चई वई आहे त पाणी जेकॾहिं पुछड़ी ते रहंदड़ क़ौम खे नथो मिले त इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। पंहिंजे जियापे जे लाइ, पंहिंजे हक़नि जे लाइ असांखे हर रिलीजियस खे जेकॾहिं ॾिठो वञे थो त उन में असांखे इहो हक़ु हासिलु आहे त असां पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हायूं। जनाब, अॼु असांजे हिन प्रोग्राम में जेका शख़्सियत तशरीफ़ फरमा आहे उन्हनि सां नियाणियुनि बाबति मां ॻाल्हाइणु चाहींदमि, नियाणियुनि जे हक़नि बाबति मां ॻाल्हाइणु चाहींदमि त एक्सेप्टेंस केतिरी ज़रूरी आहे, कहिड़े तरीक़े सां असां जेको आहे सो तस्लीम करणु सिखूं। को अहिड़ो कोर्स आहे जंहिं ज़रिए असां तस्लीम करणु मुख़्तलिफ़ शयुनि खे सिखी सघूं था। उहा शइ अंदरि मां ई पाण सिखी सघूं था, उहा पंहिंजे घर मां ई असां सिखी सघूं था, पंहिंजी तरबियत मां इहे सभु शयूं असांखे मिली सघनि थियूं। उन खां अलावा पाणी जे मसइले ऐं मामले ते ॻाल्हाईंदासीं, तमामु असांजे समाजी इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। सो घणो वक़्तु नथी वठां, आयल जेके मुअज़्ज़िज़ असांजी महिमान हिन मंच ते मौजूदु आहे हुनजो इंट्रोडक्शन मां ॾियणु चाहींदमि। आपा हुमेरा शम्स शेख साहिबा पाण ॾाढो सुठो लिखंदियूं आहिनि ऐं मूंखे लॻंदो आहे त उन्हनि जे लफ़्ज़नि में उहा ताक़त ज़रूरु हूंदी आहे। जॾहिं बि उहे स्टेटस लॻाईंदियूं आहिनि, ॿ लफ़्ज़ ज़रूरु हूंदा आहिनि पर उन्हनि जो असरु तमामु घणो हूंदो आहे। पाण पढ़ंदा आहियूं, लाइक कंदा आहियूं। पाण ॾाढियूं सुठियूं शाइरा बि आहिनि, नसरी शाइरी जेका उन्हनि जी आहे उन में तमामु घणो असरु हूंदो आहे। जॾहिं बि मां पढ़ंदी आहियां त हिकिड़ो सुठो मैसेज मूंखे मिलंदो आहे। पाण तमामु सुठो मैसेज कन्वे करणु चाहींदियूं आहिनि। हर टॉपिक ते लिखी चुकियूं आहिनि, को अहिड़ो टॉपिक न आहे। उहे टॉपिक्स जेके असांजे ज़हन में शायदि ईंदा बि न आहिनि उन्हनि ते बि आपा पाण लिखियो आहे। तमामु सुहिणे मिज़ाज जो मालिक आहिनि, हमेशह मुर्क उन्हनि जे लबनि ते हूंदी आहे। जॾहिं बि ईंदियूं आहिनि मुस्कुराईंदियूं ईंदियूं आहिनि, मुस्कुराईंदियूं मिलंदियूं आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम, छा हाल आहे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो? शुक्र ज़बरदस्त। आहे। ईद ताज़ी ताज़ी गुज़री आहे, ईअं गुज़री वई, बसि हाणे लेट थी वई आहे, ईद पर गुज़री वई। जी पुछणु चाहींदमि कीअं गुज़री? वाह, ॾाढी छा चवंदा आहिनि, तबियत ख़राबु रही पूरो रमज़ान जो महीनो। ओहो, सो उहो ईद ताईं कंडीशन उहा हली हम्म, त सॼो महीनो घर में ई गुज़रियो ऐं रेस्ट में गुज़रियो, बल्कि ईअं सम्झिजे। सही सही। ऐं ईद बि उहो सम्झो उहो ई रेस्ट में गुज़री। बसि इहो त सॼी फैमिली मूं वटि ईंदी आहे, सभु भाउ भेण मूं वटि ईंदा आहिनि, पोइ सभु पचाए खणी बि ईंदा आहिनि, पोइ हिते बि मूं वटि बि पचाईंदा आहिनि। सही, पोइ सॼो ॾींहुं मुंहिंजे घर में रौनक हूंदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। हिन दफ़े बसि मां घर में ई सॼो महीने खां घर में हुअसि। मूं जेके इफ़्तार पार्टियूं कंदी आहियां उहा बि न कयमि, अच्छा, ऐं जेको ॿियो ॿिया कंदा आहिनि वेंदी आहियां। हिन दफ़े मां का इफ़्तार पार्टी अटेंड बि कान कई, घर में बि कान कई। ॿाहिरि वारा आया, पाण पचाए खणी आया, उहो गॾिजी खाधो हिकिड़ो दफ़ो। त हिन दफ़े जेको रमज़ान जीअं मुंहिंजो गुज़रंदो आहे उअं न गुज़रियो आहे। अलाह साईं तव्हांखे सिहतयाबी नसीब फरमाए ऐं सिहत आहे जी ख़ुशि आहे त जी जहान बिल्कुलु, ख़ुशि माण्हू आहे। पाण करण जे आहे न, कंहिंजी मोहताजी न हुजे, हा, पाण करे
ऐं पोइ उहो दिलि सां बि करे थो ऐं कंहिंखे माण्हू घुराए त घटि में घटि उनजे लाइ पाण पचाए, पर कंडीशन अहिड़ी रही आहे जो पचाए कोन सघी आहियां, कंहिंखे घुराए कोन सघी। अलाह साईं तव्हांखे सिहत ॾींदव, अलाह साईं तव्हांखे सिहतयाब करे। बाक़ी बाबरकत महीनो आहे हा, ऐं ईद बि बाबरकत हूंदी आहे, बिल्कुलु बिल्कुलु उहो उन हिसाब सां नॉर्मली गुज़री वई। ओके जी, ओके, चलो ठीकु आहे, कॾहिं का ईद डिफरेंट बि गुज़रणु खपे। अच्छा, हा, उन खां अलावा पुछणु चाहींदमि त यकीननि हिकिड़ी आम रूटीन पाण सभिनीनि जी आहे, उन में पंहिंजा कमकार बि आहिनि, उहे कमकार कीअं हलनि पिया, को स्पेशल प्रोजेक्ट, को अहम कमु? रिसेंटली हिकिड़ो प्रोजेक्ट मुंहिंजो पूरो थियो आहे ट्रेनिंग जो, मेहरान यूनिवर्सिटी में ट्रेनिंग हुयूं, ज़िपटेक में ट्रेनिंग्स हुयूं, उहे कंप्लीट थियूं आहिनि। उनमें इहो त जेका टंडो अलहयार ऐं सांगड़ जी जी डिस्ट्रिक्ट जे नौजवान 500 नौजवान छोकिरा, जंहिंमें छोकिरियूं घटि आहिनि, सफ़ा घटि आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 10-15 आहिनि बसि, बाक़ी सभु छोकिरा आहिनि ऐं यंग छोकिरा आहिनि। उन्हनि खे असां बिज़नेस तरफ़ आंदो आहे। हिकिड़ा उहे जेके नंढो नंढो बिज़नेस पंहिंजे लेवल ते कनि पिया, उन्हनि खे जेके थोरे लेवल ते कनि पिया, स्मॉल ऐं मीडियम लेवल असां खयो आहे, हाई लेवल खे असां न खयो आहे। उहे यंग छोकिरा या छोकिरियूं जेके बिज़नेस कनि पिया या करणु चाहिनि था, उन्हनि जी ट्रेनिंग असां कराई आहे त बिज़नेस कीअं कजे, आइडिया जनरेशन जे नाले सां ऐं बिज़नेस प्लानिंग जे नाले सां, उहे असां मेहरान यूनिवर्सिटी खां कराई आहिनि। ऐं इन खां अलावा टेक्निकल ट्रेनिंग असां ज़िपटेक खां करायूं आहिनि, जेके छोकिरा ट्रेनिंग करणु चाहिनि था, उन उस जॾहिं ट्रेन थी विया आहिनि, महीने जी ट्रेनिंग्स आहिनि, हफ़्तनि जी ट्रेनिंग्स आहिनि, उहे करण खां पोइ उन्हनि खे सर्टिफिकेट वग़ैरह बि हिकिड़ा त मिली विया आहिनि, ॿिया मिलंदा। ओके, ऐं पोइ उन्हनि खे असां फाइनेंशियल सपोर्ट कयूं पिया, त हाणे तव्हां सिखी विया आहियो, थोरा स्टेबल थियो, हाणे पाण थियो, उनमें असां 70% असां था ॾियूं पिया ऐं 30% हू पाण कंदा। ओके, माना उनमें दुकान हू पाण कंदा, पोइ हाणे ख़रीद था कनि, विकिरो पंहिंजे घर जो को हिसो था शामिलु कनि या रेंट था वठनि, सही, उहो ऐं उनजे अंदरि जेको स्ट्रक्चर हूंदो आहे दुकान जे अंदरि, उहो पाण कंदा। मटीरियल उन दुकान में असां ॾींदासीं ऐं उन जी मॉनिटरिंग असां ते आहे। ओके ओके, हा सही आहे, सही ॻाल्हि आहे। प्रोजेक्ट्स मूंखे लॻंदो आहे इन तरह ई डिज़ाइन हाणे थियणु इहो आहे खपनि। त जेको ॾेई पोइ माण्हू ख़राबु थी विया न, त हाणे कयो कयो, हा, इहा पॉलिसी हाणे काफ़ी चेंज बि थी वई आहे। इहा सुठी पॉलिसी बि आहे, हा न। त छोकिरा न पढ़ी सघिया आहिनि, हिकिड़ा उहे छोकिरा जेके न पढ़ी सघिया आहिनि, हिकिड़ा उहे छोकिरा जेके हाणे यूनिवर्सिटी में त ट्रेनिंग नथा अफोर्ड करे सघनि या ज़ेपटेक में नथा करे सघनि, त उन्हनि जी घटि में घटि फीस आहे, अचणु वञण जो ख़र्चु आहे, मानी आहे, रहाइश आहे हैदराबाद में, त उहो सॼो इदारो उनखे अफोर्ड करे थो पियो, त जीअं उन्हनि खे मौक़ो मिले ऐं अहिड़ो मौक़ो मिले जंहिंमें का शिकायत न हुजे। हीअ चवनि न त बाबा असां वटि पैसा कान्हनि के, सही सही, असां वटि हीअ कोन्हे को, उन क्यूरी जो माना को बहानो ई उन्हनि वटि न हुजे। हैदराबाद में रहाइश कान्हे का, हैदराबाद में मानी जो मसइलो आहे, ऐं उतां टंडो लियार खां खिपरो खां अचण जो मसइलो आहे, वञण जो मसइलो आहे, त हिननि जा इहे सभु मसइला सॉर्ट आउट करे छोकिरनि खे ट्रेनिंग ॾियारे हाणे वापसि मोकिलियो आहे। अच्छा, इन विच में हिननि खे 2 एक्सपोजर बि कराईंदा, हिकु ट्रेनिंग जे दौरान करायूं था, हिकु ट्रेनिंग जे आख़िरी ॾींहं ते करायूं था। एक्सपोजर कीअं? एक्सपोजर हाणे जीअं सां सोलर जी ट्रेनिंग आहे, त जिते सोलर जा प्लांट हलनि पिया, सही, जीअं सां तव्हांजी मेहरान यूनिवर्सिटी आहे, इहो सॉरी मेहरान साइंस जी टीवी आहे, अगरि सॼी सोलर ते सेट, त पोइ उते असां छोकिरनि खे वठी ईंदासीं, भई ॾिसो हीउ हेॾो वॾो इदारो आहे, उहो सिर्फ़ु सोलर ते हले थो, कीअं थो हले उहो उनखां ब्रीफ कराईंदासीं। सही, उन्हनि ते उन्हनि जा सवाल जवाब हूंदा छोकिरनि जा और सम्झण जे लाइ, बिल्कुलु सोलर ते असां कहिड़ा कहिड़ा नंढे खां नंढा वॾे खां वॾा प्रोजेक्ट हलाए सघूं था। असां उन्हनि खे कराची बि हिकिड़ो विज़िट करायूं था पिया, उते बि जेके वॾा वॾा प्रोजेक्ट आहिनि, नंढा नंढा प्रोजेक्ट आहिनि सोलर ते या इलेक्ट्रिक ते, उहे सभु उन्हनि खे ॾेखारियूं था त पाण ॾिसो। ऐं मेहरान यूनिवर्सिटी में जेके नंढियूं नंढियूं जेके आहिनि मिलूं आहिनि, कपिड़ो कीअं थो ठहे, काटन कीअं थी साफ़ थिए पई, प्रिंटिंग कीअं थी थिए पई, उहो सॼो उन्हनि खे असां मेहरान में इलाही सुठो कमु थिए पियो, नो डाउट, त इहो उन्हनि खे सेखारियूं पिया, प्रैक्टिकल बि ॾियूं पिया, सेखारियूं बि पिया ऐं मोकिलियूं बि पिया, त विज़िट करे अचो ऐं फुल ट्रेनिंग ॾियारी पिया, सर्टिफिकेट बि ॾियूं, तमामु सुठो, तमामु सुठो। त इहो फ़िलहाल मां हिकदमि वांदी थी आहियां। हा सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। ऐं प्रोजेक्ट्स इन तरह ई डिज़ाइन थियणु खपनि, थोरो उन्हनि खे सपोर्ट बि कयो वञे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर शइ जॾहिं प्रोवाइड माण्हूअ खे थी वेंदी आहे न, स्पेशली नौजवान खे जेकॾहिं तव्हां सभु कुझु ॾी था छॾियो, त पोइ उन्हनि मां क्रिएशन ख़तमु थी वेंदी आहे, महिनत करण वारो जेको आंसर हूंदो आहे उहो घटि ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। हालांकि ईअं हुजणु न खपे, पर डिफरेंट प्रोजेक्ट्स में असां पाण ॾिठो आहे त ईअं हूंदो आहे त पोइ उहो आउटपुट कोन मिली सघंदो आहे, या प्रिटेंड सिर्फ़ु कयो वेंदो आहे त हा बाबा असां सभु कुझु करे रहिया आहियूं, पर वाक़ई में उहो आउटपुट न हूंदो आहे। अच्छा मैडम, हीउ जेको कल्ह लाड़काणे में हेॾो वॾो हादसो थियो आहे, ऐं इन तरह जा हादसा थींदा रहनि था, छा इनखे चइजे, इहो कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ो कहर आहे, कहिड़ो कानून आहे? माना इंतिहा आहे त जेकॾहिं छोकिरी रिश्ते खां इनकार कयो आहे त इहो हुनजो राइट आहे,
हाँ, पीउ मां बि करे सघे थो, छोकिरी बि करे सघे थी, शरीयत बि इहो इख़्तियार ॾिए थी पई, कानून बि ॾिए थो, असांजो समाज बि ॾिए थो, हाँ सिंधी समाज में बि इहो आहे आहे। त छोकिरी खां पुछो वेंदो आहे या छोकिरी पाण बि इनकार करे सघे थी, हुनजो राइट आहे न। तोखे कहिड़ो हक़ आहे त तूं हुनखे ईअं सरे राह क़तल करे हिकिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी ॻोठाणी हुजे हा, ॼटी हुजे हा, सफ़ा वीचारी ईअं अॿोझ हुजे हा, को ढंग न हुजेसि हा, त पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी, वठी ठीकु आहे मुंहिंजे लेवल जी कान्हे, हिकिड़ो जवाज़ आहे न। सही ॻाल्हि आहे, पर उहा औरत, हू बि औरत आहे, जेकॾहिं मां चवंदी अनपढ़ियल छोकिरी आहे न, उहा बि त औरत आहे न। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। या जॾहिं तव्हां रिश्तो कयो था त उन वक़्तु सोचो, या जेकॾहिं रिश्तो थी वियो आहे ऐं छोकिरी खे ॻाल्हि नथी वणे त पोइ इहो ग़लति न आहे, हाणे ग़लति छोकिरो आहे, 100% ग़लति आहे। ऐं असांजी तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई न त किथां ईंदो आहे सभु कुझु असांजे अंदर में, घरां ईंदो आहे, तरबियत मां मिलंदो आहे। तव्हांजे घर में छा थो थिए पियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं, या त उन छोकिरी इनकार कयो आहे त उनजे घर में इहो रिएक्शन आयो हूंदो। असां आमतौर हमेशह अधु ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, असांजी वॾे में वॾो मर्ज़ु आहे, अधु ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, उहा अधु ॿुधी वरी उन में कुझु ॿी पंहिंजी मिलाए असां ॿिए ताईं पहुचाईंदा आहियूं, ॿिए ताईं बि अधु पहुचंदी आहे, जेको ॿुधण वारो उहो बि अधु ॿुधंदो आहे, ईअं ई आहे। त असांजी सॼी ॻाल्हि अध ते थी हले वई। त हाणे हुन छोकिरी जो मौक़िफ़ जी त ख़बर कान्हे का, जो जेसिताईं घर वारा न ॿुधाईंदा त उनजो असुलु मौक़िफ़ छा, हिकु फ़िलहालु त इहो ई पियो अचे त छोकिरी इनकार कयो। अंदरि कहिड़ी कहाणी आहे, फैमिली में कहिड़ा प्रॉब्लम हुआ, उहे भणी कहिड़ा बि हुजनि, कुझु बि हुजनि, जेसिताईं उहो मौक़िफ़ अचे तेसिताईं ही क़तल आहे, ऐं उहो क़तल आहे जेको नाहक आहे। हा, बेरहम माण्हू आहे, बेरहम माण्हू एॾा बेरहम थी विया आहिनि जो उन्हनि खे न रिश्तनि जो अहसासु रहियो आहे, न उन वटि तालीम जो को शऊर रहियो आहे, न वरी शऊर जो बि शऊर रहियो आहे, कुझु बि न आहे। त हाणे इहो वहशीपणो आहे। पोइ जेकॾहिं छोकिरो पढ़ियल लिखियल आहे त पोइ पढ़ियल लिखियल जो कहिड़ो फ़ाइदो। हिकिड़ो पुलिस ऑफिसर हुनखे त कानून जी ख़बर आहे न। अॻु में जो मेहड़ में हिन साइड में थियो हुयो हिकिड़ो वाक़ियो, राबिया छोकिरी वारो लॻियो, उनजो बि त हस्बैंड ऑफिसर हुयो, उन छोकिरी खे क़तल करे छॾियनि, उन कीअं क़तल कयो, उनजे भाउ ऐं पीउ मिलियल हुआ। सही, बिल्कुलु सही। त जेकॾहिं घर जा भाती मिलियल हुजनि ऐं पढ़ियल लिखियल भाती मिलियल हुजनि ऐं पुलिस में हुजनि या कंहिं बि इदारे में हुजनि ऐं हिकिड़े इदा नौकिरी में आया आहिनि, उन लेवल ते अची पहुता आहिनि, त तव्हां घटि में घटि तव्हांजी सोच बहितर हुजणु खपे न। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। त माण्हुनि जी सोच सफ़ा ख़राब थी वई आहे। हाणे अलाए कहिड़ो मूं कल्ह बि वाक़ियो, कल्ह आहे त मुंहिंजे ख़्याल में महीनो खनि पुराणो वाक़ियो आहे, उहो कल्ह रिपीट थियो आहे। हाणे छोकिरी करोड़पति आहे, थोरो अकुल वारो माण्हू हूंदो न, छोकिरी करोड़पति आहे, हुनखे जेकॾहिं हुन छोकिरी कुझु बि हुजे हा या हुनजे वालदेन में कुझु हुजे हा त इहे करोड़ रुपयनि जी कोठी ॾियनि न धीअ खे, हुननि कोठी ॾिनी आहे, हुननि कैश ॾिनो आहे, हुननि घर ॾिनो आहे, घर ॾिना आहिनि, प्लॉट ॾिना आहिनि, गाॾी ॾिनी आहे, उन छोकिरी खे क़तल करे छॾियऊं। लालच कहिड़ी, इहे पैसा खणणा आहिनि, बाबा पैसा त तव्हांजे घर अची विया न, उहो घर त तव्हांखे मिली वियो न, उहा गाॾी बि तव्हांखे मिली वई, पोइ छो हुनखे क़तल कयो। ज़ुल्म जी इंतिहा आहे। अच्छा हुमेरा साहिब, तव्हांखे लॻंदो असां इंसान सां गॾोगॾु इंसानियत जा बि कातिल आहियूं? बिल्कुलु वहशी थी विया आहियूं। असां में हाणे उहो इंसानियत रही कान्हे का, न उहो शऊर रहियो आहे, न उहा जीअं जीअं मीडिया स्ट्रॉंग थी आहे, जीअं जीअं तालीम वधी आहे, जीअं जीअं ॿाहिरि मुल्क माण्हुनि जो वञणु वधियो आहे, तीअं तीअं असां वटि पोइ जहालत वधे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त जेकॾहिं हिकिड़े अॻु में इहो हूंदो त घर में को पढ़ियल कोन हूंदो, पर घटि में घटि मुहज़िब हुआ, मुहज़िब हुया। हाणे जेतिरी तालीम आहे ओतिरो बिगाड़ अची वियो। हाणे माण्हू सम्झे थो त बसि मां हाणे पढ़ी छॾियो त हाणे मूंखे सभु हक़ हासिल आहिनि, मां जेको बि कयां, अकुल कुल मां आहियां, शऊर मूंखे आहे, सम्झ मूंखे आहे, ॼाण मूंखे आहे, ऐं हाणे मूंखे पावर अची वियो आहे, हाणे मां जीअं वणे तीअं कयां। ईअं न आहे। तालीम डिग्री आहे, कागज़ जी डिग्री आहे। उहा तालीम जेसिताईं तव्हांजे अंदरि में, तव्हांजे अहसासनि में, तव्हांजे ज़हन में नथी वेहे तेसिताईं उहो डिग्री बि कंहिं कम जी कान्हे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु, ईअं ई आहे। यूनिवर्सिटी में हज़ारे छोकिरा अचनि था न, छोकिरा छोकिरियूं हज़ारे अचनि था, उनमें केतिरा बाशऊर हूंदा? चंद तमामु घटि। जेके समझदार बि हूंदा, जेके तालीम खे तालीम सम्झंदा, जंहिंखे आज़ादी खे आज़ादी सम्झा, आज़ादी खे छुड़वागी न सम्झो। मां हज़ारे छोकिरियूं ॾिठियूं आहिनि जेके ॻोठनि मां अचंदी, बुरकनि में अचंदी, पर हिते तव्हां अची ॾिसो हद थी वई आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी मां तव्हांजी ॻाल्हि जी जी प्लीज़ प्लीज़। छोकिरी दुबई मां आई आहे, उते हूअ अबाया पाए थी, हिते जॾहिं मेहरा यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ आई आहे त हिते सभु अबाया बि लही आहे ऐं ड्रेसिंग तव्हां ॾिसो रो बि लही वियो आहे, ऐं कपिड़ा ॾिसोसि, ईअं थो लॻे को अमेरिका ऐं हिन स्विट्ज़रलैंड हिन ऑस्ट्रेलिया खे पोइ करे आई आहे। मूंखे हैरान थी वियुसि, मां चई छोकिरी छा पुछो छा कईमांसि, चई हीअ ॿ महीना पहिरीं अबाया पाए आई हुई। त इहा आज़ादी जो नाजाइज़, एतिरो नाजाइज़ फ़ाइदो आहे जो हुननि खे सम्झ में नथो अचे त मां कयां छा कयां। हा
सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। आज़ादी खे छुड़वागी में तब्दील न करणु खपे। तालीम शऊर आहे ऐं शऊर जंहिं ज़हन में हूंदो आहे उहो यकीनन सुजागी चाहींदो आहे, उहो यकीनन तब्दीली चाहींदो आहे, मुस्बत तब्दीली हूंदी आहे। अच्छा, इन जे लाइ त कंहिंजे लाइ हाँ बिल्कुलु अंदर में तब्दीली हाँ हाँ तव्हां ज़हन में तब्दीली अचे। पंहिंजे पाण खे तव्हां हिकिड़ो बहितर इंसान बणायो, पंहिंजे पंहिंजो बहितर हिकिड़ो वर्जन बणायो ऐं उन खां पोइ पंहिंजे घर खे बहितर बणायो, पोइ मुआशरे में इनपुट हूंदो आहे। माहौल खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे खानदान खे डेफिनेटली डेफिनेटली इन सभिनी खे सिर्फ़ तालीम इहो कोन तव्हांखे सर्टिफिकेट मिली हाणे वेही रहो हा त मां पढ़ियल आहियां, पढ़ियल पढ़ियल खे छा कंदासीं बिल्कुलु जेसि ताईं की तव्हांजी उहा सुधारो नथो अचे। तव्हांजी उन तरबियत में उथणी वेहणी में सभु शयूं ज़ाहिर नथियूं थियनि। मां हेॾे जोई साइड में हिकिड़े ॻोठ में मूंखे ख़बर पई थिए हिकिड़ी छोकिरी आहे टीचर आहे, जो ॾाढी सुठी आहे, ॾाढी सुठी आहे ऐं ॾाढी फज़ीलत वारी आहे। मां इतफ़ाक़ सां वियसि, हाणे हुनजो उहो मैट्रिक पास हुई, पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी पढ़ियल लिखियल हुई ऐं टीचर बि हुई, गवर्नमेंट टीचर। जॾहिं मां हुनजे घर दाख़िल थियसि त घर एॾो गंदो हुयो, एॾो गंदो हुयो। मां चयो हीअ कंहिंजे घर आया आहियूं? तव्हां यकीन कयो माना कपिड़ा ख़राबु थियण ताईं गंदो घर। अच्छा, का शइ ढंग सां न हुई, को तरीक़ो न हुयो, ॿार उघाड़ा, मेरा कंहिंजा वार किना, कंहिंजो नक ख़राबु, कंहिंजो कुझु। वरी वियासीं ब्रांड में त जेको हशर लॻो पियो बिस्तरनि जो सामान, उते मानी पई आहे, उते बिस्तरा पिया आहिनि, उते ॿार उघाड़ा वेठा आहिनि। कमरा 2 कमरा हुया, 2 कमरा किना, बुर्ची खानो ॾिठो, बहरहाल सत्यानाश हो। सही। त पुछो कंहिंजो घर आई, कंहिंजे घर आया आहियूं? चई टीचर जो घर आहे। पर जॾहिं टीचर आई मां त हैरान थी वियसि, हीअ हैदराबाद में आई आहे या कंहिं ॻोठ में वेठी आहे? एॾी फुल तयारु थी उते स्कूल में ॿार पढ़णु वई आहे, फुल मेकअप थियो ऐं घर जी हालत एॾी किनी त इहा जेका भले मैट्रिक हुनजे लाइ त इहा मास्टर जे बराबरि आहे, पर शऊर न हुयो। शऊर न हुयो, हा सही ॻाल्हि आहे। त टीचर जो कमु इहो न आहे तव्हां मेकअप ऐं फुल सुठी वॻो पाए तव्हां स्कूल में खे हक़ीक़त में तव्हां सुठा हुजो, बिल्कुलु। अच्छा मैडम, ब्रेक वठूं था, हुन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं तमामु स्कूल जा जेके स्टूडेंट्स आहिनि, 9th मैट्रिक क्लास जा एग्ज़ाम्स हलनि पिया। कल्ह पहिरियों पेपर हुयो 9th क्लास जो, ऐं उहे ॿार जेके 8th क्लास ताईं प्रॉपर एग्ज़ाम ॾियनि था, उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरा ड्रिजल हूंदा आहिनि। त बोर्ड जो एग्ज़ाम आहे, बोर्ड जे पेपर में अपियर थियणो आहे, ऐं उन पेपर में जॾहिं ॿार वेहनि था त पोइ उन खां पोइ उन्हनि जो डपु सॼो ख़तमु थियो वञे। छो त असां वटि जेको एग्ज़ाम कंडक्ट करण जो तरीक़ेकार आहे उहो ॿार खे अलाए पढ़ाइणो हूंदो आहे या बिगाड़णो हूंदो आहे। मैडम मेरा शम्स शेख साहिबा मौजूदु आहिनि, उन्हनि खां मां पुछणु चाहींदमि। मैडम जेकॾहिं थोरो पहिरीं जे टाइम ते नज़र विझिजे त हिकिड़ो प्रॉपर तरीक़ेकार हूंदो हुयो एग्ज़ाम्स कंडक्ट करण जो, ऐं ॿार बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तयारी करे ऐं पोइ पेपर ॾींदा हुया, त उन्हनि में हिकिड़ो शऊर हूंदो हुयो, उन्हनि खे अॻियां वधिणो हूंदो हुओ, उन्हनि खे पंहिंजे सब्जेक्ट में ग्रेप हासिलु थींदी हुई। पर हाणे अव्हांखे ख़बर आहे त जेको तरीक़ेकार आहे उहो कहिड़ो आहे, की हीअ असां वटि इहो सॼो सिस्टम केसीं ताईं हलंदो, कीअं हिन सॼे सिस्टम खे रोकबो? सिस्टम ठाहिण वारा ठाहे विया, हा पर बिगाड़ण वारा खोड़। हा सही ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जेके आहिनि उहे सभु बिगाड़नि पिया, उन में गवर्नमेंट बि इनवॉल्व आहे, त टीचर्स जेके आहिनि स्कूल कॉलेज जा उहे बि इनवॉल्व आहिनि, वालदेन बि इनवॉल्व आहिनि, ख़ुदि ॿार बि इनवॉल्व आहे। शॉर्टकट कढण जे चकर हा सही ॻाल्हि आहे। त पेपर में पास थियणो आहे। हाणे हीअ जेके पेपर हलनि था जितां जा बि हलनि था, बोर्ड जा हलनि था, कॉलेज जा हलनि था, या यूनिवर्सिटीज़ में हलनि था, हाणे आहे सिर्फ़ु सर्टिफिकेट वठिणो बसि। पेपर कहिड़ा बि ॾेई अचो, पैसा ॾेई तव्हांखे डिग्री मिली वेंदी। हाणे त कमीशन जी बि इहा हालत थी वई आहे, त तव्हां पैसा ॾियो ऐं तव्हां पेपर तव्हांजो थी वेंदो, तव्हां पैसा ॾियो, तव्हांजी वाइवा थी वेंदी, पैसा ॾियो, तव्हांखे पोस्टिंग मिली वेंदी जेका तव्हां पोस्टिंग घुरंदा। त इहे छा आहिनि? इहे शॉर्टकट्स आहिनि, ऐं शॉर्टकट्स असांखे ॾिना विया आहिनि बाक़ाइदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ त जीअं तालीम में बिगाड़ पैदा थिए, क़ौम तबाह थिए। क़ौम तबाह थिए। चओ उहा कंहिंजो कॉल आहे न, त कंहिंखे अगरि तबाह करिणो आहे त उन्हनि जा कम्युनिकेशन ख़तमु कयो, रोड रस्ता ख़तमु करियो ऐं उनजी तालीम ख़तमु करियो। त सिंध में इहा शुरूआति थी चुकी आहे, थी त ज़िया जे दौर में आहे, पर हाणे कुझु घणी बिगड़ी आहे। ऐं उनखे वरी अफ़सोस इन ॻाल्हि जो त बिगाड़ण वारा वरी जमहूरियत वारा माण्हू आहिनि, जेके जमहूरियत जो राग था ॻाइनि त असां उन्हनि ई हिन खे बिगाड़े तबाही आंदी आहे। त ज़िम्मेवार सभु आहिनि, को हिकिड़ो कोन्हे को। ऐं वालदेन बि चवनि था बसि ठीकु आहे असांजे ॿार खे पास करिणो आहे।
हाणे रिसेंटली जेको रिज़ल्ट आयो आहे इंटर जो महीनो खनि पहिरीं आयो आहे उन में जिन सिफ़ारिश कराई उन्हनि जा A1 ग्रेड आया आहिनि ऐं जिन न कराई आहे उहे पासिंग मार्क्स पे आया आहिनि भले उहे पढ़ंदड़ ॿार हुजनि। भले पढ़ंदड़ हुजनि ऐं उहो ॿार जेको पढ़ंदड़ ॿारु आहे उनजो ग्रेड घटि आयो आहे त उहो डिप्रेशन जो शिकार आहे। हाणे मुंहिंजी मेडिकल में कीअं थींदी हाणे साईं उहो वेठो शॉर्टकट ॻोल्हे त किथां न किथां पंहिंजी मेडिकल में दाख़िला कराइनि। हाणे पैसा हाणे त सिफ़ारिश बि न आहे, हाणे पैसा आहिनि, हाणे बसि पैसे जो राग आहे। सिर्फ़ु पैसे राज ऐं उहो बि लखनि में बि न करोड़नि में। हा हा हेतिरा करोड़ ॾियो डिग्री वठो, हेतिरा करोड़ ॾियो पोस्ट वठो, पंहिंजी मर्ज़ी पोस्ट वठो। हाणे जेको करोड़ ॾेई करे पोस्ट वठंदो वॾे में वॾो शॉर्टकट इहो आहे। उनखां पोइ ज़ाहिर हू जेको ईंदो त उहो शॉर्टकट ठाहे ई ईंदो पंहिंजे ज़हन में त हाणे मूंखे इहे करोड़ किथां कढणा आहिनि, पहिरीं सभ खां पहिरीं पंहिंजा करोड़ कढंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। उन खां पोइ वरी ॿिया कमाइण जे लाइ खांचा पियो ठाहींदो। त असां पंहिंजी जेका नसल आहे उनखे हाणे ताईं बिगाड़ी पिया। हीअ जेको हिन वक़्तु हले पियो न इहा तालीम न आहे, शऊर न आहे, हीअ सिर्फ़ु शॉर्टकट्स कढण जा हिकिड़ा कोर्सिस आहिनि, उहे कराया वञनि था। उनखां पोइ उहो हलनि था, स्टेप बाय स्टेप हलनि था, 3 साल 4 साल 5 साल हले थो। उनखां पोइ उहो ॿार पैसा ॾेई ऐं डिग्री वठनि था। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो ॿार जॾहिं सॼे उन सिस्टम खे ॾिसे थो ऐं उन सिस्टम में उहो वधे थो, वॾो थिए थो ऐं उन ई सिस्टम खे वरी अची जॾहिं उहो ॿारु संभाले थो त पोइ छा उनजो रिज़ल्ट छा हूंदो उहो त सम्झ में ॻाल्हि अचे थी। अच्छा मैडम, माशाल्लाह अव्हां बि हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस रखो था, अव्हां पूरी सिंध पूरो पाकिस्तान घुमिया आहियो। अव्हां छा था सम्झो त हीउ हेॾो वॾो मसइलो आहे एग्ज़ाम इन तरह थियणु, तालीम खे इन तरह हुनखे ख़तमु करण जे बराबरि थियो, तिन जो सोल्यूशन छा इंडिविजुअली जेकॾहिं अव्हां पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव रखंदव त छा था सम्झो कीअं हुजणु खपे असांजो सिस्टम, स्पेशली एग्ज़ाम्स कंडक्ट करण वारो? अॻु में इहो हो न त जीअं चवंदा बाबा तूं सुठो आहीं त सभु सुठा आहिनि। हाणे त इहो आहे ई कान, हाणे इहो कॉन्सेप्ट न आहे, इहो आहे ई कान। त मां सुठो आहियां, ठीकु आहे, मां कापी नथी कयां पई त मूंखे मार्क मिलंदी, पर मूंखे त मिलंदी ई कोन। छो जो मां महिनत कई, मुंहिंजी महिनत ज़ाया। इहो सिस्टम ठहंदो गवर्नमेंट वटां, छो जो पेपर जेके कंडक्ट करे थी उहो गवर्नमेंट थी करे, बोर्ड हुजे चाहे इंटरमीडिएट हुजे कुझु बि हुजे। स्कूल पहिरीं 8th क्लास ताईं त स्कूल आहिनि, उहे पेपर वठनि था, पेपर कनि था पिया। त गवर्नमेंट जॾहिं हिन ते अगरि स्टैंड नथी वठे पई ऐं टीचर्स खे बाउंड नथी करे पई, टीचर्स ते पाबंदी नथी हणे, कापी कराइण में टीचर जो वॾो हथु आहे। छो जो अंदरि केरु हूंदो हाल में? सही ॻाल्हि आहे, उहो टीचर हूंदो आहे न, उहो टीचर हूंदो आहे, उस्ताद ठीकु, उस्ताद हूंदो आहे, या 2 उस्ताद जी ड्यूटी लॻंदी आहे, हिक जी लॻंदी आहे, या वरी ॿियनि कॉलेजिस जा टीचर्स ईंदा आहिनि, उहे अची करे ड्यूटी ॾींदा आहिनि, राउंड लॻाईंदा आहिनि। त अंदरि कापी कीअं थी पहुचे, ठीकु। ऐं जॾहिं ॿारु पेपर ॾियणु अचे थो त उनजी पूरी चेकिंग छो थी थिए पई? चेकिंग थिए थी त किथां किथां न कापियूं निकिरनि थी पयूं, मोबाइल निकिरे थी, मोबाइल खणु छो था ॿार खणी अचनि ऐं वीडियोस पयूं उन्हनि जूं, त ॿार मोबाइल खणी था अचनि। ऐं ॿी ॻाल्हि, उहो वीडियो केरु थो भरे पियो? हा, उहो बि त तव्हांजा माण्हू वेठा आहिनि न हुते। ऐं ॿाहिरि तां छा हशर लॻो पियो आहे, का पाबंदी कोन्हे। हिकिड़ो ॿारु अचे थो पेपर ॾियण सां गॾु 6 ॼणा अचनि था सपोर्ट कराइण जे लाइ, त तव्हां जेको जिते पेपर आहे उते तव्हां सिक्योरिटी करे रखी छॾियो त जीअं उन ॿार खां अलावा ॿियो माण्हू न अचे अंदरि, भले हुनजो पीउ हुजे, उनखे अंदरि अचणु न ॾियो, माउ हुजे उनखे न अचणु ॾियो। बाबा पेपर ॾेई ॿारु ॾींदो, माउ त न ॾींदी, पीउ त न ॾींदो न। उहे अंदरि न अचनि, उन्हनि खे जेका सपोर्टर आहिनि उन्हनि खे अंदरि न अचणु ॾिनो वञे। असां वटि पूरो सिस्टम, जी कॉलेज में छतुनि ताईं छोकिरा वेठा आहिनि, भितियुनि ते बीठा आहिनि, दरियुनि खां बीठा आहिनि। त इहो माहौल केरु कयो आहे? सॼो गवर्नमेंट पाण थी करे पई। इन्हनि सभिनी गॾिजी करे ख़राबु कयो आहे, त इनखे ठीकु बि गवर्नमेंट ई कंदी, स्टेट ई करे सघे थी। सही। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मैडम मां हिते ज़रूरु एड करणु चाहींदमि त उहो स्टूडेंट जेको स्कॉलरशिप जे थ्रू ॿाहिरि वञे थो, ॿाहिरि वञी पढ़े थो, अच्छा ॾिसो उहो कॉम्पिटेंट हूंदो आहे, उतां जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां गॾु उहो पढ़े थो ऐं सुठी डिग्री हासिलु करे उहो अचे थो, वरी पंहिंजे मुल्क में जेकॾहिं सर्व करे थो, माना क्वालिटी आहे, माना तव्हां में उहा स्टेबिलिटी आहे, माना तव्हांजो उहो ओड़ो ज़हन आहे जो अवी सुठो पढ़ी सघो था। रुॻो असां वटि सिस्टम ठीकु थियण जी देरि आहे। सभु कुझु आहे, ॿारनि में शौक़ु बि आहे, वालदेन में बि शौक़ु आहे, निकिरणु बि चाहिनि था, पढ़णु बि चाहिनि था। सिर्फ़ु जेको असां 4-5 डिपार्टमेंट आहे उन्हनि मां बि निकिरणु चाहिनि था पिया, पर मसइलो रुकावट किथे आहे? इहो पैसो ऐं सिफ़ारिश। सही, सिस्टम ख़राबु आहे सॼो। जेको ॿारु पढ़ंदड़ वञे थो पियो उहो वीचारो फासी थो वञे न, सभिनी में फासे थो जेके कापी था कनि पिया। त इन सभिनी खे कंट्रोल केरु कंदो? असां त नथा करे सघूं पिया। स्टेट जी ज़िमेदारी बि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़िमेवारी आहे, हुनजो कमु आहे, हुनखे करिणो आहे। त ॿार हाणे तव्हां ॾिसो, मां 2-3 ॿारनि जो ॿुधायां थी पई जेके वास्ते वारा आहिनि,
उहे ॿार होशियार आहिनि सभई, ठीकु आहे, पर उहे एॾा आदी थी विया आहिनि कापी जा जो हाणे उहे 3-4 ॿारनि खे वालदेन ॿाहिरि कढियो आहे की कहिड़े मुल्क विया को कहिड़े मुल्क, हाणे उते हू डिस्टर्ब आहिनि त होशियार, पर जेसि ताईं वञी करे हुन मां निकिरनि, उन मां हिकिड़ो छोकिरो वापसि आयो अची रुनो आहे अची हिते, मां हुते न पढ़ंदुसि, हुते कापी करणु था ॾियनि। त हुन जेको हिते जेतिरो बि पढ़ियो, हालांकि आहे उहो होशियार, हुन पंहिंजे हिसाब सां पढ़ियो, पर हिते कापी बि कयईं, उहा हुते हुनखे करणु कोन था ॾियनि पिया, उते कोई बि सपोर्टर कोन्हे को, ॿारु पाण ई पढ़े थो, पाण ई करे थो, त उहो ॿारु रोई करे वापसि आयो आहे इंटर जो ॿारु, हाणे उनखे वरी हाणे वालदेन लॻा पिया त हिनखे वापसि मोकिलियो, वापसि पढ़ियो वञे, त ज़हन में जेका शइ हिकु दफ़ो वेहिजे थी न उनखे कढण बि ॾुखियो आहे। अच्छा, हूअं बि इहा मख़सूस ॾाढी हिकिड़ी एज आहे 9th क्लास खां वठी इंटर क्लास ताईं, ॿार खे ठहिणो ॿिनि में ई हूंदो आहे, सॼी इहा भञण राह जेका थिए थी न अंदर में, तव्हांजे ज़हन में, तव्हांजे दिलि में, तव्हांजी पूरी बॉडी में, उहा इहा ई एज आहे, 14 खां जो 9th क्लास खां वठी वेंदे तव्हांजी इंटर ताईं, बसि 14 खां 18 साल, सही ॻाल्हि आहे, इहे 4 साल में ॿारु ठहंदो बि रहंदो बि, हुनजी जेका ॾाढी मशहूर हिकिड़ी कहावत आहे न, अवां बि पंहिंजी ज़ुबानी, चवणी, चवणी, त चवणी, बिल्कुलु चवणी। सो मैडम हुमेरा वेठी आहे ऐं मैडम जे साम्हूं जेको आहे को बि लफ़्ज़ सिंधीअ जो जेकॾहिं हुनखे टोड़े ऐं ॿी ॿोलीअ में ॻाल्हायो वेंदो आहे त मूंखे तव्हांजी इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे, तव्हां हुन वक़्तु चवंदा आहियो, चवणु बि घुरिजे ऐं असांखे पंहिंजी ॿोली खे ऑन बि करणु घुरिजे, कोशिशि बि हूंदी आहे, पर छा कयूं, कॾहिं कॾहिं थोरो घणो थी वेंदो आहे। ख़ैरु, जेका असां वटि चवणी आहे त कंहिं बि क़ौम खे तबाह करणो हूंदो आहे त हुनखां हुनजी तालीम खसी वेंदी आहे। 9th क्लास खां वठी 12वीं क्लास ताईं ॿारु ठहंदो आहे, हुन में अंदर में उहा जीअं तव्हां चओ त भञडरा थिए थी, चेंजिंग उहा सॼी थिए थी, हुन में ई जेकॾहिं हुनखे बिगाड़ियो वेंदो त उहो छा रिज़ल्ट ॾींदो, छा आउटपुट ॾींदो। अच्छा, मूंखे ईअं बि लॻंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जेको ऑफिसर बणिजी जॾहिं ईंदो त उहो बि सबऑर्डिनेट आहे स्टेट जो, पोइ हुनखे बि सभु कुझु मञिणो हूंदो आहे, जेकॾहिं निज़ाम ठीकु हूंदो त असांखे रिज़ल्ट्स ठीकु मिलंदा। अच्छा, स्टार्टिंग में मूं ॻाल्हि कई तस्लीम करणु, तस्लीम करणु छा आहे? मुख़्तलिफ़ शयुनि खे, मुख़्तलिफ़ रवैयनि खे, या जेकॾहिं जीअं ही छोकिरीअ वारो केस थियो आहे दाड़काणे में, जेकॾहिं उहा पंहिंजो फ़ैसिलो तब्दील करे थी त उनखे बि तस्लीम करणो आहे, तमामु ॿियूं शयूं तस्लीम करणु। हाणे हिकिड़ो आहे, हिकिड़ो छोकिरो हुयो, मूंखे चए मूंखे मैडम मुंहिंजी शादी करायो, मूं चयो कहिड़ी छोकिरी हुजे, चए हूर परी हुजे। हूर परी किथां आणी हूर परी? त मूं चयोमांसि त हाणे हूर परी जी छा छा हुजे हूर परी में, त मां चयो इन ड्रैग में वञण खां पहिरीं मां हुनखे चयो मुंहिंजो जेका तोखे तुंहिंजी दिलि खे वणी उहा हूर परी आहे। सही, सिंपली जवाबु इहो ई आहे। त मजनू खे बि लैला वणी, लैला का ख़ूबसूरत त कोन हुई न, हुयो त मजनू बि कोन, जेकॾहिं उहा अजाइब घर में ॾिसजे थो त हींअर सफ़ा त जेका दिलि खे वणे थी उहा ई हूर परी आहे। त हर शइ खे क़बूल जॾहिं कजे थो न, दिलि सां कजे थो, सही, पोइ ज़हन थो सोचे पियो त ॾुख आहे, तकलीफ़ आहे, मसइलो आहे, असांजे ज़हन, असां दिलि ऐं ज़हन हुनखे अगरि क़बूल कयो त पोइ त ठीकु आहे, असां हुनखे चवंदासीं हल ठीकु आहे, सही आहे त बि क़बूल आहे, ग़लति आहे त बि क़बूल आहे, उनजा नुक़सान फ़ाइदा पोइ वरी अलहदा आहिनि, पर फौरी तौर ते क़बूल करणु, पंहिंजो पाण खे मुतमइन करणु त हा हीउ सुठो आहे, त पोइ इहो दिलि जो कमाल आहे। अॼुकल्ह हिकिड़ो इशू हले पियो पंहिंजो पाणी वारो, वॾो इशू हले पियो, उन ते न दिलि क़बूल करण तयारु आहे, न उनखे असांजो ज़हन क़बूल करण तयारु आहे। हाणे उनजे लाइ जेको कुझु थिए पियो उहो बि असांजे साम्हूं आहे, त जेसि ताईं असां हिन शइ खे क़बूल कयूं तेसि ताईं वेड़ हलंदी। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां फौरी क़बूल कंदा आहियूं, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां ज़िंदगी भर न कंदा आहियूं, ठीकु, त क़बूल करणु पंहिंजो पाण सां हालतुनि सां कंप्रोमाइज़ करणु आहे। जेसिताईं तव्हां सम्झोतो नथा कयो पिया, पोइ भले सुठी शइ आहे, ख़राबु शइ आहे, नंढी आहे, वॾी आहे, पंहिंजी आहे, पराई आहे, उनखे दिलि सां क़बूल कयो या ईअं सम्झोतो करे छॾियो। तव्हांजो चवंदा न जेको सम्झोतो आहे इहो छा पंहिंजो सिंधी लफ़्ज़ आहे ठेठ? अच्छा, सम्झोतो सिंधी सम्झोतो सिंधी लफ़्ज़ आहे, सम्झोता उर्दू आहे, सम्झोतो पाण सिंधी में चवंदा आहियूं। सही सही सही, थोरो इहो केॾीमहिल न सिंधी लफ़्ज़नि ते बि शक थींदो आहे त छा इहे सिंधी आहिनि? सिंधी त ॾिसो कंहिं दौर में सिंध में फारसी बि हलंदी हुई, अरबी बि हलंदी हुई, पोइ त शाह अब्दुल लतीफ़ बिटाई खां, हा, त शेख अयाज़ जी जॾहिं शाइरी आई आहे त उन जी फारसी लफ़्ज़नि जो माना ख़ात्मो कयो आहे, न त इन खां अॻु शेख अयाज़ खां अॻु वारी जेका शाइरी आहे तक़रीबन फारसी आहे, अरबी आहे, त ज़ाहिर आहे उहो असर नसल दर नसल हले त थो न। सही सही, मैडम तव्हां पाणीअ जी ॻाल्हि कई ऐं ॾाढी ॿई सुठियूं लाइन्स आहिनि त गंगा जमुना जे पाणीअ सां निभायो कोन तो नातो, सिंधूअ जे जल ते जीअंदे सिंधूअ सां वेर तो पातो, सिंधू जो पीउ आहे मुंहिंजो, सिंधू जा माउ वांगुरु आहे, सिंधूअ ते जंहिं पढ़ियो कलमो, सिंधू तिन लाइ कफ़न आहे, असां लाइ सिंध वतन आहे,
सो पाणी जो मामलो असांजी ज़िंदगी जो मामलो आहे अव्हां जी राय ॼाणणु चाहींदमि। निड़ी में छा चवंदा आहिनि तकलीफ़ थी थिए पई इलाही, माण्हू गीत ॾेई बि नथो सघे पियो। सही सिंध सां जेका हिन वक़्तु हालत आहे, सिंध सां जेका हिन वक़्तु वेदन आहे, ऐं अफ़सोस त असांजा पंहिंजा आहिनि नाल हा ॿाहिरियों करे न, ॿाहिरियों माण्हू अची हमिलो कंदो न त माण्हू थी वेंदो, उहो शॉकिंग न्यूज़ जेका अची वेंदी आहे त बड़ा ख़ौफ़ाए थी ख़बर अची वई ॿाहिरियों माण्हू हमिलो कयो, पर हीउ ॿाहिरियों हमिलो न आहे, हीउ असांजे पंहिंजनि जो आहे, पंहिंजनि हथ सां कराइनि पिया, कनि पिया। पंहिंजनि सां विढ़णु बि ॾुखियो हूंदो आहे पर पंहिंजनि सां विढ़णो पए थो, बिल्कुलु। छो जो पंहिंजो जेको उहो अचे थो उहो फिर गद्दारी में थो अचे उहो, त बाबा जेको जंहिं वतन सां गद्दारी कई त उहो माण्हू खे छॾींदो छा? जंहिं धरती सां कई, जंहिं ॿोली सां कई, जंहिं पंहिंजे दरिया सां कई, असांजी सुञाणप सिंधी ॿोली सिंध धरती सिंधू सां आहे, ठीकु आहे। असांखे हीउ जेको दरिया सिंध मिलियो आहे, इहो को असांखे हिननि पंहिंजनि सिंधियुनि कोन ॾिनो आहे, न असांखे ॿियनि ॾिनो आहे, न असांखे कंहिं इंडिया ॾिनो आहे या कंहिं जितां जितां अचे थो इहो दरिया हिमालय जबल खां जितां 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 गुज़रंदो गुज़रंदो असां ताईं पहुचे थो, असांखे कुदरत ॾिनो आहे न। बिल्कुलु कुदरत जो तोहफ़ो आहे ऐं असांजो जीअंदान इन ते आहे, ऐं इहो ई हक़ु कुदरत ॾिनो आहे त दरिया जिते छोड़ कंदो नालो उनजो ईंदुसि, त सिंधू में जॾहिं सिंध में छोड़ कयो त नालो बि इनखे सिंध जो मिलियो न। बिल्कुलु त असांजे जॾहिं शहर अॻिते तव्हां गन पॉइंट रखो, गन बिहारे छॾियो ऐं चओ त बाबा तूं हाणे जवाबु ॾियणो आहे, त पोइ छा असरु थींदो उन माण्हू जो या उन धरती जो। हितां जाम शहर मां गुज़र थिए थो, यकीन कयो अखियुनि में सही था चओ पाणी हूंदो आहे, लफ़्ज़ कोन हूंदा आहिनि, त माण्हू कंहिंखे चवे, धारे खे गार ॾेई छॾिजे, उनखे धक बि हणी छॾिजे, उन ते केस बि कजे, उनखे कोर्ट ताईं बि पहुचाइजे, पर पंहिंजे खे छा कजे? जेको पंहिंजे जो वॾो आहे, पंहिंजे वॾे जो वेज न तबीब असां सां थी आहे उहा। सिंधु धरती खे, सिंध दरिया खे तबाह करण वारा असांजा पंहिंजा आहिनि। हर को माण्हू पंहिंजे घर खे ठाहींदो आहे, पर अफ़सोस सां चवणो पए थो असां वटि अञा बि तुरखान वेठा आहिनि, असां वटि अञा बि अरगोन वेठा आहिनि, नाऊं मतिलबु अञा बि वेठा आहिनि। अच्छा पर मैडम अरगुननि तरगुननि तुरखाननि अरबनि उन्हनि बि अहिड़ी हालत न कई, अहिड़ी कंहिं बि न कई आहे, अहिड़ी कंहिं बि न कई। मां चवां थी गद्दार आया, इलाही सिंध सां नुक़सानु थियो, पर अहिड़ो जेको हिन वक़्तु थियो आहे न, इहो हिस्ट्री में कोन मिलंदो तव्हांखे। ऐं हिन में असांजा 100% असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, हिकिड़ो हू पाण बि कनि पिया ऐं कराइनि बि पिया, इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़रूरु, ऐं उनखां मथां कूड़, हुनखां मथां दादागिरी। त तव्हां पंहिंजी धरती खे पाण दुश्मन पिया थियो धरती जा, ऐं उन जा दुश्मन पिया थियो जेको तव्हांखे जीआरे पई। सिर्फ़ु दरिया नालो न आहे, दरिया ज़िंदगी आहे, यकीनन यकीनन ज़मीन जी, फसलनि जी, खूहनि जी, जितां नलका हलनि था, जर अचे थो, नदियुनि जी, वाहन जी, वणनि जी, जानवरनि जी, इंसाननि जी, आबी हयात जी। जेकॾहिं इहो सिंधु न हूंदो त पोइ असांखे न मच्छी बि न मिलंदी, असांखे जानवर बि न मिलंदा, असांखे गोश्त बि न मिलंदो, असांखे फसल बि न मिलंदा, कुझु बि न मिलंदो, कुझु बि न मिलंदो। सिंध सिर्फ़ु सिंधु दरिया आहे, दरिया खां अलावा अगरि इहो आहे त पोइ खजी बि असांखे इन दरिया जे करे थी मिले पई, असांखे अंब बि मिले थो पियो, सिंध मां चांवर बि जेके सॼी दुनिया में वञनि था, सिंध जा केला दुनिया में वञनि था। इहो सभु जेको खाध खुराक आहे इहा आहे, इन खां अलावा ॿी जेका बि आहे उहा सॼी ख़तमु थी वेंदी। बिल्कुलु। त माना तव्हां कंहिंखे था ख़तमु करणु चाहियो? तव्हां दरिया खे ख़तमु था कयो, तव्हां सॼी सिंधी क़ौम खे, सिंध धरती खे था ख़तमु कयो। न पर हिन जो इम्पैक्ट पूरे कंट्री ते वेंदो, छो त सोचनि ई कोन था, उहो सोचनि ई कोन था। जॾहिं त रिसेंटली हिकिड़ी ॻाल्हि हले पई त भाउ गुज़िरियल 15-20 सालनि खां इंडिया सहरा में डैम ठाहिण जी कोशिशि कई आहे, उते सहरा में कैनाल ठाहिण जी कोशिशि कई आहे, ऐं अरबे रुपया तबाह करे चुका, पर पोइ बि उते कैनाल न ठही सघिया आहिनि। त माण्हू सिखंदो किथां आहे? पंहिंजे ओसे पासे मां सिखंदो आहे। बिल्कुलु। त असांजा माण्हू ओसे पासे मां सिखण जे परे रहियो, उबतो नुक़सान ॾियण लाइ बीठा आहिनि, ऐं वरी उन ते ढीठ थी बीठा आहिनि त न इहो सभु सही आहे, असां ग़लति आहियूं। हाणे असां ग़लति आहियूं त छा असां चरिया आहियूं? सॼी क़ौम हिकु जॻह ते ग़लति कीअं थी थी सघे? जेकॾहिं पाणी न ईंदो आहे, नलकनि में पाणी न ईंदो आहे, वाटर सप्लाई पाणी न ईंदो आहे, असां छा कंदा आहियूं? शहरनि में छा थींदो आहे? शहरनि में माण्हू टैंकर घुराईंदा आहिनि, ठीकु। ॻोठनि में छा थींदो आहे? मायूं दिला खणी, बाल्टियूं खणी दरिया वारे पासे परे परे पासे वेंदियूं, त घटि में घटि पाणी अचे त जीअं बाथरूम में कमु अचे, ऐं यूज़ जे लाइ, कपिड़ा धोइण जे लाइ, या खाध खुराक लाइ को साफ़ सुथिरो पाणी।
लाइ कोशिश कई वेंदी आहे त माना पाणी खां असां त गुज़ारो मुमकिन ई कोन्हे, मुमकिन ई न आहे, सफ़ा मुमकिन न आहे। बिल्कुलु, उहो जेको पखी पखण आहे एतिरो झिरकी आहे, छा थी पीए भई, ढुक पाणी त पींदी आहे न, चुमे 2-3 ढुक सॼे ॾींहं में मुंहिंजे ख़्याल 3-4, बिल्कुलु। त उहो पाणी किथां आणींदी? इंसान त खणी किथां न किथां करे, माना उहो पाणी त कोन आणींदी, त उहो उते ई मरी वेंदी। सही ॻाल्हि आहे, तॾहिं चयो वञे त जापे जी जंग आहे। अच्छा, उन खां अलावा पंहिंजी सिंध जो हिकु थियणु ऐं हिकु जॻह ते आवाज़ उथारणु, इहा ॾाढी हिकिड़ी सुठी साइन आहे, इनखे कीअं था ॾिसो? इहो ज़बरदस्ती आहे, चवंदा आहिनि कुझु वाक़िया अहिड़ा हूंदा आहिनि, आहे त सिंध जेके यूनाइट कंदा आहिनि, हा, के ग़लति फ़ैसिला जेके हूंदा आहिनि न उहे ॿियनि खे उथारींदा आहिनि, जीआरींदा आहिनि, मज़बूत कंदा आहिनि। त हिन वाक़िए सॼी सिंध खे गॾु कयो आहे। जीअं अॻु में थियो हुयो मुशाहिद हुसैन जेको सहाफ़ी आहे, जंहिं सिंधी टोपी ते तनक़ीद कई हुई, उनखे जवाबु ॾियण जे लाइ सिंधी क़ौम गॾु थी हुई। हा, ईअं उहो ॾींहुं अॼु ईद जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, उहो ॾींहुं माना असांजो रंग बिरंगी ॾींहुं हूंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे। त हुन मुख़ालिफ़ माण्हू खे जवाबु ॾियण जे लाइ असां मुतहद थी क़ौम हिकु थी वई, क़ौम हिकु थी वई। अजरक जेको थोरो पोइ ते थी वियो हुयो, उहो अजरक हाईलाइट थी वियो आहे, ऐं हिन वक़्तु पूरी दुनिया में अजरक वञे पियो। ईअं ई आहे, सिंधी टोपी मार्केट वधी वई, उनजी सुञाणप, उनजो जेका इज़त हुई उनमें वाधारो थी वियो, सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी स्टेटमेंट जे करे। त क़ौम किथे किथे हिते वॾा वॾा वाक़िया था थी वञनि, त क़ौम उथे ई कान थी वई। पर हाणे जेको हिकु इहो सिंधी टोपी वारे वाक़िए खां पोइ हाणे जेको हीउ रिसेंटली थियो आहे, इहो थियो त इलाही ग़लति आहे, पर ॿिए पासे उनजो जेको असांखे सिंधी क़ौम खे रिएक्शन जेको चइजे न, रिएक्शन जेको थियो आहे, उनमें इहो थियो आहे त सभु हिकु थिया आहिनि, सभु, छो जो जिया सभिनी खे खपे। हा हा, पाणी के हिकिड़े माण्हू जो मसइलो ई कोन्हे को न, पाणी ज़िंदगी जो मसइलो आहे, ऐं घरनि जो मसइलो आहे, पूरी क़ौम जो मसइलो आहे। हीअ जेके सम्झनि था पिया त न को अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, हुननि खे वटि आहे पैसो, हू हलिया वेंदा। जेकॾहिं पाणी सिंध सुकी त हू माण्हू हलिया वेंदा ॿाहिरि मुल्कनि में, उते पिया हुननि जा अरबे रुपया अॻे ई पिया आहिनि, उहे पैसा उहे बि सिंध जा पैसा, उहे बि सिंधनि जा पैसा, सही, त हराम त खाइनि पिया, बिल्कुलु, पर जेसिताईं हली सघे, पर तेसिताईं सिंध जो नुक़सानु पियो थिए। त बहरहाल हाणे हिकिड़ी शइ इहा पॉज़िटिव असां लाइ थी आहे त जेका यूनिटी पैदा थी आहे, ॿधी पैदा थी आहे, उहा ॿधी हलंदी रहे, ऐं मां सम्झां थी पई त इहा ॿधी असांखे पंहिंजो दरिया वापसि कराए ॾींदी। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, इन ई कंहिं चवंदा आहिनि न त कंहिं ज़रिए तां जेकॾहिं का क़ौम गॾिजी पवे कंहिं ज़रिए वाक़िए तां, हीउ ख़ैरु वॾो तमामु वॾो हीअ असांजी जंग आहे, इनखे ईअं ई चई सघूं था। ऐं जॾहिं क़ौम गॾु थी आहे त पोइ असां ज़रूरु पंहिंजा हक़ हासिलु कंदासीं। अच्छा मैडम, न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ ॿुधूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कंदासीं। ऐं तमामु व्यूवर्स जेके प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। हुमेरा शम्स शेख साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं जॾहिं बि मैडम असां सां गॾु मौजूदु हूंदियूं आहिनि त ॻाल्हियूं अवां ताईं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदियूं आहिनि। ऐं घटि माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे ॻाल्हाइण जो उन्हनि जो अंदाज़ ख़ूबसूरत हूंदो आहे, जंहिंखे ॿुधण ते दिलि चवंदी आहे, जिन सां वेहबो आहे त टाइम जी ख़बर कोन पवंदी आहे, वक़्त जी ख़बर कोन पवंदी आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि वक़्तु आइती हुजे ऐं उहो मुद्दो असांजी सॼी क़ौम जो हुजे त पोइ ॻाल्हि यकीनन तमामु सुठी लॻंदी आहे। अच्छा मैडम, मां चाहियां पई तव्हां जेका शाइरी जेका अवी रिसाइट कयो, पढ़ो। हीउ जेको पंहिंजो वाक़ियो हले पियो अॼुकल्ह, जी जी, सिंधू जो, हा, इन ते कुझु लिखियो आहे, जी जी प्लीज़, उहो तव्हांखे ॿुधायां थी। मुंहिंजो उनवान आहे केनाल कुझु कढी। मां अज़ल खां आहियां ऐं अबद तां हूंदुसि, मां अज़ल खां आहियां ऐं अबद तां हूंदुसि, मुंहिंजी मौज मस्ती ज़माने ॾिठी आहे, मुंहिंजी सूंहं हस्ती तो बि ॿुधी आहे। वाह वाह, बिल्कुलु। मुंहिंजी मौज मस्ती ज़माने ॾिठी आहे, मुंहिंजी सूंहं हस्ती तो बि ॿुधी आहे, ॾिठल ऐं ॿुधल खे हिकु पासे रख तूं, मुंहिंजी कहाणी मूंखां ॿुध तूं। ज़बरदस्त। हिमालय जबल खां हलंदो हलां थो, वाहण बस्तियूं वहंदो वञां थो, वाह, सॼी क़ौम खे मां नचाए नचां थो, पहाड़नि जो सीनो चीरे छॾियां थो, धरतीअ ऐं लट खे निपूड़े छॾियां थो, मां हलां थो अबद तां हलंदुसि, अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। मुंहिंजी दहशत ऐं वहशत जो तोखे काथो किथे आहे, मुंहिंजी दहशत ऐं वहशत जो तोखे काथो किथे आहे, सूंहं ऐं सभीता जो मापो किथे आहे। ख़ूबसूरत। मुंहिंजी दहशत ऐं वहशत जो तोखे काथो किथे आहे, सूंहं ऐं सभीता जो
मापो किथे आ, अञा तोखे सीने मूं लाथो किथे आ, अञा तोखे सीने मूं लाथो किथे आ, कयां जे हिसाब उहो खातो किथे आ, छिनी थो छिनण जो ही नातो किथे आ। ख़ूबसूरत। मां जियां थो अबद तां जीअंदुसि, अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। लखे मेल किनारा मूंसां अथई, हे मुहाणा मुचारा मूंसां अथई, ही खारियूं ऐं खारा मूंसां अथई, ॿनिन खे सहारा मूंसां अथई, अलमंज़र जा नज़ारा मूंसां अथई, मां गजां थो अबद तां गजंदुसि, ज़बरदस्त। अबद अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि। सिंध धरतीअ जो मां संसार आहियां, सुहिणी सुहिणीअ जो मां किरदार आहियां, कुदरती फितरती शाहकार आहियां, पले ऐं बुल्हण जो दिलदार आहियां, कुल दरियाउनि जो सालार आहियां, मां वॼां थो अबद तां वॼंदुसि, ज़बरदस्त। अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि। आमीन आमीन। ॿुधां थो मूंखे सुकायो वेंदो, ॿुधां थो मूंखे सुकायो वेंदो, पाणीअ फुड़ेले सिकायो वेंदो, केनाल कुझु कढी लुटायो वेंदो, रुगो क़ौम सिंधीअ खे उचायो वेंदो, मां विढ़ां थो अबद तां विढ़ंदुसि, मां अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि, मां अज़ल खां आहियां अबद तां हूंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। ऐं उहा वक़्ताइती ॻाल्हि मूं चयो न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो असरु हिकिड़ो पंहिंजो ई थींदो आहे। ॾाढो ख़ूबसूरत तव्हां लिखियो आहे ऐं इन में स्टार्टिंग में ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो, लास्ट वारी लाइन्स बि उन आमीन चवण ते दिलि चवे थी। ऐं हिन टाइम में तमामु औरतुनि खे अॻुवाणी कंदे पाण ॾिसूं पिया, ऐं को बि मसइलो थिए थो त औरतुनि खे अॻियां ॾिसूं था, इहो हिकिड़ो सुठो मुस्बत हिकिड़ो साइड आहे। इनखे कीअं था ॾिसो, हुन ते कीअं ॻाल्हाईंदव? सुठी ॻाल्हि आहे ऐं इन में मां मर्दनि खे बि एप्रिशिएट कंदसि। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ा मर्द उहे जेके छोकिरियुनि जा पीउ भाइर आहिनि या मुड़ुस आहिनि, ॿिया उहे मर्द जेके कंहिंजा बि कुझु नथा लॻनि, सिर्फ़ु हिकु सिंधी हुअण जे नाते छोकिरियुनि खे सपोर्ट कनि पिया। ऐं हीउ इशू ई अहिड़ो ॿरंदड़ इशू आहे, ॿियो सभु इख़्तिलाफ़ बि हिकिड़े पासे आहिनि, नंढ वॾाई बि हिकिड़े पासे आहे, औरत मर्द बि हिकिड़े पासे आहे, इहे सभु माहौल हिकिड़े पासे थी विया आहिनि। पोयां हाणे इहो आहे त असां सभु गॾु आहियूं, हिकिड़ी तस्बीह जुड़ी वई आहे, हिकिड़ी तस्बीह, हिकिड़ी माला चइजे, हिकिड़ो हार चइजे, पर उहो जुड़ी वियो आहे। ठीकु आहे, उन में मर्दनि जो बि किरदारु आहे ऐं सुठो किरदारु आहे, पॉज़िटिव किरदारु आहे, जो औरतुनि खे सपोर्ट कनि पिया ऐं उन्हनि खे अॻियां आणनि पिया। मां हिते जीअं तव्हां वेठा आहियो या मां हिते वेठी आहियां त असांजे पंहिंजे मर्दनि जो थी सपोर्ट आहे, त मां चवंदी महिराण टीवी वारनि जी बि आहे। नो डाउट। त जेकॾहिं अदा मुर्तज़ा न घुराए, न करे या न असांखे अहमियत ॾे या महिराण टीवी न ॾे, त असां पाण अची कोन वेहंदासीं। यकीनन। ठीकु आहे, त इहा जेका प्लस पॉइंट आहे, इहा जेका पॉज़िटिव पॉइंट आहे, इहा हाणे सिंध में इलाही बहितर आहे। ऐं ख़ासि करे हिन सिंधू वारे इशू में इलाहियुनि छोकिरनि अॻुवाणी कई आहे ऐं पुलिस वारनि उन्हनि खे मोचड़ा बि हया आहिनि, उन्हनि खे रोडनि ते गीलियो बि आहे, उन्हनि जा वार बि पकड़िया आहिनि, उन्हनि जे कपिड़नि जी बि तज़रील कई वई आहे, उन्हनि जी ख़ुदि तज़रील कई वई आहे। त उनजे बावजूद बि उहे छोकिरियूं, उहे मर्द पोइते न हटिया आहिनि, त हिकु आवाज़ ते बीठा आहिनि ऐं सलाम आहे हिकु आवाज़ थियण ते ऐं हिक ॿिए जो साथ ॾियण ते। बिल्कुलु बिल्कुलु। त सलाम बि आहे ऐं दुआ गो बि आहियूं त इहा जेका जुस्तजू आहे इहा जारी रहे ओसि ताईं जेसि ताईं असां कुझु हासिल नथा करे सघूं। बिल्कुलु बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, पुछे खणी को केतिरी असां ॿुधायूं एतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा मैडम, जॾहिं पाण नियाणियुनि खे गॾु थियण ते ॻाल्हायूं था ऐं नियाणी जे हक़नि ते ॻाल्हायूं था, उन्हनि जी तालीम ते ॻाल्हायूं था, सिंधी माउ जो किरदारु हिन वक़्त में कीअं हुजणु खपे? उहा सिंधी माउ जेके उन वक़्त में उहे राइट्स न मिलिया, उन वक़्त में हुनखे उहा तालीम न मिली सघी, हिन वक़्तु हुनजो औलाद आहे, हुनजूं नियाणियूं आहिनि, उनजो किरदारु कीअं आहे? उनजो किरदारु सुठो आहे। हिकिड़ी शइ प्लस पॉइंट आहे, जीअं अगरि मुंहिंजी माउ आहे त हुई, माना उनजी कोशिशि हुई त जेके शइ मूंखे न मिली उहो मुंहिंजी औलाद खे मिलनि। हिन वक़्तु बि इहो आहे, अगरि मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां त नंढपण कीअं मुंहिंजो गुज़रियो, इलाही महिरूमूं रहियल आहिनि मुंहिंजे अंदरि में, हालतुनि जूं, रवैयनि जूं, सोचुनि जूं, माहौल जूं, गुरबत जूं, इहे इलाही मुंहिंजे अंदरि में कमियूं चइजनि, ख़ामियूं चइजनि, रहिजी वयूं आहिनि। पर मूं इहा कोशिशि कई आहे त इहा शइ मुंहिंजे पुटु सरमद खे न मिले, चाहे धीउ हुजे या पुटु हुजे। त जेके गैप असां वटि रहिजी आहे, या असां कुदरत असां सां कई, या असां सां माइटनि कई, या असांजे घर मां थी, या को क्राइसिस अची वियो पर कमी रहिजी वई, कोशिशि कजे त उहा कमी औलाद में न आणिजे। ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त मां ॾिठो आहे इलाही औरतूं जिन पाण केॾी ॾुखी ज़िंदगी गुज़ारी, पर हिन वक़्तु बि पाण खे ॾुखियो रखी औलाद खे पढ़ाइनि पयूं,
औलाद खे अॻियां कनि पयूं। सलाम आहे उन्हनि खे त बिल्कुलु। उन औरतुनि जी अज़मत खे सलाम आहे ऐं उन्हनि जी महिनत खे सलाम आहे ऐं इहा बि दुआ बि आहे त अलाह साईं उन्हनि जी औलाद बि साले करे, हो त वीचारियूं कनि पई आमीन, कोशिशि, हा बिल्कुलु त हुननि जी बिल्कुलु। औलाद बि त ओड़ी थिए न। त अॼुकल्ह जेको ॿाहिरियों माहौल आहे उहो ॾाढो ख़राबु आहे, त ॿार वञनि था ॿाहिरि। मां हाणे कुझु वक़्तु पहिरीं जी ॻाल्हि आहे, हितां मां लतीफ़ाबाद मां शादी तां मोटी हुयसि, त असांखे राति जो 1:30 थी वियो हुयो। सही। त ॿारनि ज़िद कयो त असांखे आइस्क्रीम वठी ॾियो हितां मैकडोनल्ड तां। त जॾहिं गाॾी बीहारी हिते मैकडोनल्ड ते, यंग छोकिरा, फस्ट ईयर नंढी छोकिरा छोकिरियूं, इहो आइस जेको अॼुकल्ह हले थी पई, हाणे पीउ माउ खे ख़बर ई कान्हे का त औलाद ॿाहिरि छा पियो करे। छा पियो करे। औलाद खे बि सोचणु घुरिजे, पीउ माउ खे बि सोचणु घुरिजे त राति जो 1:30 बजे उहे छा था कनि पिया। हा शादी आहे, दावत आहे, पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी, असां बि वियासीं, पर को कमु कोन्हे ऐं तव्हांजा ॿार ॿाहिरि वेठा आहिनि, त उन ते पीउ माउ खे ख़ासि करे त पीउ खे सोचणु घुरिजे त मुंहिंजी औलाद हिन वक़्तु किथे आहे। त उहो सोचनि कोन था पिया, माहौल काॾे पियो वञे। त जेको तव्हां ख़र्चु कयो पिया, जेका तव्हां हुननि ते इन्वेस्टमेंट कई आहे या जेको हुनखे चेक इन टाइम बैलेंस ॾिनो आहे, हुजे। त उनखे वरी मां पोइ पहिरीं ॻाल्हि ते ईंदमि त आज़ादी ॾियो, पर हुन में छुड़वागी न हुजे। छुड़वागी न हुजणु खपे। असां वटि बसि हाणे ॿार सम्झनि था मूंखे गाॾी मिली वई, बाइक मिली वई। असां त ज़िंदगी में कॾहिं बाइक छा टांगे ते बि कोन वियासीं स्कूल, केतिरो बि स्कूल परे हूंदो पंधि वेंदा हुआसीं। असांखे ऑप्शन ई कोन हूंदो त अॼु आहे अगरि पटाटा मानी आहे त पटाटा मानी खाइणी आहे, असां वटि ॿियो ऑप्शन ई कोन हूंदो। ॿी सोच न ईंदी हुई। ईंदी बि कोन हुई ऐं माइटनि विधी बि कान। सही। असांजी अम्मी चवंदी हे खाओ, मजाल जो असां को भाउ भेण इनकार करे। वणंदी भले तूरियूं, न वणंदी हाणे त त बसि खाईंदासीं। मोबाइल खणो ऐं ऑर्डर कयो ऐं हाणे तमामु माइरूं शयूं ख़ुदि माइरूं डोर ठीकु आहे स्टेप ठीकु ते आहे भले आहिनि। घुराए वठो, ॿाहिरां घुराए वठो। हा हा। त असांजी माइरुनि खे बि थोरो सोचणु घुरिजे त ॿारनि खे आदी कयो पंहिंजे घर जे माहौल में, सही। त बाबा जेको पचो आहे इहो खाओ। मैडम ॿ शयूं आहिनि, मतिलबु जेकॾहिं तव्हां अफोर्डेबल आहे, हो चवंदा आहिनि न त पेर ओतिरा डिघे हुजनि जेतिरी चादर हुजे। पर हाणे न, हाणे नथा चवनि, हाणे चवंदा चादर वॾी वठो। हाणे हा हा, हाणे डिमांड्स आहिनि, डिमांड्स हाणे हर कंहिंजूं डिमांड्स आहिनि। डिमांड हर ऐं जेतिरा ॿार आहिनि उन सभिनी धारदार आहिनि। हा हा। हा मुंहिंजो सरमन नंढो हो न, त उनजो हफ़्ते में ठहियलु हुयो। ज़िद कंदो मूंखे अॼु हाणे अॼु हीअ खपे, सुभाणे हीअ खपे, तंहिं तरह तोखे हफ़्ते में आचर ॾींहुं तोखे जेका शइ खपे उहो ॿुधाए। त पोइ उहो बि माना हिकिड़े क़िस्म जो सभु हैरान हूंदा त तव्हां हिनखे हफ़्ते हफ़्ते वठी था ॾियो पिया। अड़े बाबा रोज़ खां त हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो वठी वियोसि, इहो त उहो बि ग़लति, मां चवां थी उहो बि ग़लति हो। पर हाणे हुनखे माठ कराइण जे लाइ छो चवंदो हो अॼु मुंहिंजो फलाणो दोस्त हेॾे वियो, अॼु मुंहिंजो फलाणो दोस्त हेॾे वियो। मूं चयो उहे रोज़ भले वञनि, रोज़ न आहे वञिणो, आचर ॾींहुं हलिणो आहे बसि। पोइ 7 ॾींहं इंतज़ारु कंदो हुयो। ओहो सही, तव्हां हुनखे सबुरु सेखारियो 7 ॾींहंनि, सेखारे, पर 7 ॾींहंनि जो सबुरु। बसि 7 ॾींहं वधीक न। सही सही, ऐं उहो सबुरु हुनखे सॼी ज़िंदगी कमु ज़रूरु ईंदो। अलाए हाणे केतिरो थो कमु अचे उहो हुनखे सही सही। अच्छा मैडम, मूंखे ईअं बि महसूसु थींदो आहे काफ़ी अहिड़ियूं कंडीशन्स हूंदियूं आहिनि जॾहिं कोई जॾहिं उहो उनखे ज़ाहिर कंदो आहे न, एक्सप्रेस कंदा आहिनि माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं, या जीअं पाण न कम्यूनिटी में निकिरंदा आहियूं त स्पेशली छोकिरियूं जॾहिं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, मूंखे ईअं लॻंदो आहे त कॾहिं कॾहिं पेरेंट्स बि आज़माइश बणिजी वेंदा आहिनि। ठीकु आहे तव्हां एजुकेशन ॾिनी आहे, वरी उन्हनि खे बि कुझु शयूं तस्लीम करणियूं हूंदियूं आहिनि, सम्झणियूं हूंदियूं आहिनि। जीअं तव्हां चओ त सिंधी माउ एक्सेप्ट करे चुकी आहे, उहा चाहे थी त मां जेको न करे सघियमि त उहो मुंहिंजो औलाद करे, जेको मूंखे न मिलियो, या जेको मूंखे न मिलियो, उहे आसाइशूं, उहे सहूलियतूं, जाइज़ उन जूं ख़्वाहिशूं मुंहिंजे औलाद जूं पूरियूं थियनि, तमामु शयूं उनखे मिलनि। पर किथे किथे सिंधी माउ अॼु बि डिॼियल आहे। ॿाहिरि जॾहिं ॿाहिरि जी दुनिया खे ॾिसिजे थो, जिते तमामु ॿियनि क़ौमुनि जा नौजवान मिलनि था, ओतिरा सिंधी नज़र कोन था अचनि। उनजे पोयां हिकिड़ो रीज़न मूंखे इहो बि सम्झ में ईंदो आहे त सिंधी माउ किथे न किथे डिॼियल आहे। उहो चवंदी आहे त मां पंहिंजे औलाद खे ॿाहिरि न कढां, घर में हुजे, घर अची करे खाए, पंहिंजे घर जूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर जहिड़ो त उहो माहौल ॿाहिरि कोन मिली सघंदो न। माउ डिॼल न हूंदी आहे, हुनखे डिॼारियो वेंदो आहे। हुनखे ससु डिॼारींदी, पंहिंजी हुनखे माउ डिॼारींदी, ॾेराणी पाड़े जी का ॿी का माई डिॼारींदी। वाक़ियो अलाए कंहिंसां थियो हूंदो, कंहिं 7 कोह मेल परे कंहिंसां थियो हूंदो, उहो ॿुधाईंदी भाई फलाणी जी साईं थी तूं न कर, पोइ उहो डिॼी वेंदी, हा वाक़ई ईअं थियो हूंदो। त उहो इहो न सोचींदी त बाबा उहा छोकिरी कंहिंजी, हुन छोकिरी जो ॾोह केतिरो, मालदे जो ॾोह केतिरो हुयो, या उते ॿिया कहिड़ा मसइला हुआ। त असांजी माउ जेका आहे, हिन वक़्तु जेका सिंधी माउ आहे, उहा पंहिंजे पाण खे ख़ौफ़ में मुब्तला करे वेठी आहे, ऐं पोइ उहो ख़ौफ़ कढे हुन ॿार ते थी, उन ख़ासि करे हुन छोकिरी ते कढे थी त तूं हीअ न कंदीअ, तूं हीअ न कंदीअ, छो जो फलाणी जो थियो हुयो। ऐं ॿियो बि इहो थिए थो त मिसाल तव्हां जॾहिं शादी वारी ॻाल्हि थिए थी, बाबा शादी में जॾहिं शरीयत बि चए थी त छोकिरी खां पुछी करे कयो, त हू इन ख़ौफ़ में पुछंदीमांसि त जवाबु ॾींदी। त
त उन ख़ौफ़ में हुनजो हक़ पंहिंजो हक़ त मारे वेठी आहे पर हुन छोकिरी जो बि मारे पई त हुन छोकिरी खां नथी पुछे छोकिरी जवाबु ॾींदी त इन करे जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त छोकिरी जवाबु ॾींदी त तव्हां घटि में घटि पोइ ॿियो ऑप्शन ॻोल्हियो सही सही अच्छा चयो वेंदो आहे अंग्रेज़ी में कहावत आहे उनखे अंग्रेज़ी में पहिरियों मां जेको आहे सो चवां थी ऐं उनखां पोइ जेको आहे सो एक्सप्लेन उनखे कंदासीं त सॉल्व द पीपल और लीव द प्रॉब्लम तव्हां माण्हूअ खे सुधारियो या मसइले खे ई छॾे ॾियो डोंट लिव विद द प्रॉब्लम उन मसइले सां गॾु रहो न असां वटि वरी रवाजु हूंदो आहे मसइले सां गॾु रहंदा आहियूं मसइले खे पकिड़े वेहंदा आहियूं अच्छा मैडम पाण कंटिन्यू कयूं था पर वक़्तु साही जो थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ऐं उनखां पोइ असां प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हुमेरा शम्स शेख साहिबा सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं मैडम खां मां पुछणु चाहींदमि त मैडम हाणोकी सूरत हाल में औरत भला पंहिंजो पाण खे सघारो कीअं बणाए ठीकु आहे दुनिया में क्राइसिस थींदा आहिनि मसइला थींदा आहिनि जीअं हींअर रिसेंटली हिकिड़ो वाक़ियो थियो आहे ऐं अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि पर औरत खे कीअं पंहिंजो पाण खे मज़बूत बणाइणो आहे ऐं हर सिचुएशन सां विढ़णो आहे तालीम शऊर हिमत टे शयूं आहिनि हिमत आहे ऐं जंहिं महिल साथ छोकिरी हिमत वारी आहे ऐं घर जा भाती हिमत वारा न आहिनि त छोकिरी डाउन थी वेंदी या डाउन थींदी या भागी थींदी या तो दॿिजी ॿ ऑप्शन्स त आहिनि हमेशह हर शइ ॿ आहिनि चङाई ऐं बुराई नेक ऐं बद हा इहे क़ुरान शरीफ़ में बि लिखियल ऊंदहि ऐं रोशनी ऊंदहि ऐं रोशनी सुठो ऐं ख़राबु त तव्हां ॿिन्ही मां को हिकिड़ो खणंदा न जेकॾहिं तव्हां शुरू में ई सुठो खणो ऐं उहो सुठे खणण जे लाइ जेसिताईं तव्हांजा घरवारा तव्हां सां गॾु न हूंदा तव्हां नथा खणी सघो बग़ावत बि ख़राबु आहे ऐं जेकॾहिं ज़्याती तव्हां सां थिए थी अन ज़्याती खे तव्हां क़बूल था कयो त इहो बि ख़राबु आहे ॻाल्हायो शौर सां सम्झ सां ऐं उनखे एक्सेप्ट कयो क़बूल कयो दिलि सां ऐं उहो क़बूल करण खां पोइ उन ते क़ाइम बि रहो असां वटि काउन माण्हू क़ाइमु नथा रहनि पिया चए हा ठीकु आहे ॾिसी रहंदासीं त माना तव्हांजे दिलि में कुझु आहे खुटको आहे न अञा ताईं उहो खुटको न रखनि न माण्हू त औरत तॾहिं अॻियां वधंदी औरत तॾहिं ई कामयाबु थींदी जॾहिं उन सभु खुटका हुनजा पाण बि ख़तमु कंदी ऐं हुन सां गॾु जेके घर जा भाती आहिनि उहे बि खुटका ख़तमु कनि मां इलाही माण्हू उहो ई न स्टार्टिंग में हिकिड़े मूं चयो न त हिकिड़ी वीडियो ॾिठमि हुन में इहा शइ सम्झ में आई त जेके माण्हू ख़तरा खणनि था उहे कामयाबु थियनि था इहे ई आहिनि न ज़िंदगी जा ख़तरा त इहे ई आहिनि असां ॿियो हाणे छा जंग त वञी कोन विढ़ंदासीं सही ॻाल्हि आहे असां हीअ जंगियूं न असांजियूं हा हा नंढी नंढी पंहिंजे अंदर सां जेका जंग आहे न उहा दुनिया जी वॾी वॾी जंग आहे जेका तव्हां पंहिंजे अंदर खे मुतमइन करे विया त पोइ सम्झो त तव्हां सभु कुझु खटियो ज़िंदगी में छा करिणो आहे तालीम हुजे शौर हुजे सुकून हुजे छत हुजे चार पैसा हुजनि जो तव्हां खाई उन पीस जे लाइ त इंसान सही ज़िंदगी विढ़े थो हा उहे अंदर जो पीस घर जो पीस ॿाहिरि जो पीस ॻोठ जो माहौल आहे शहर जो आहे इलाइक़े जो आहे त उते जेके सुकून सां मिलंदो त सुकून सां वेंदो त मां सम्झां तव्हांखे इलाही पंहिंजे अंदर में इलाही बहितरी महसूसु थींदी सही 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 हाणे पाण जो घर खां ॿाहिरि निकिरंदा मिसाल तौरु अगरि हैदराबाद जी ॻाल्हि था कयूं बॉलीवुड मॉल आहे मॉल त छा लाइ वेंदा आहियूं वञूं थोरो घर खां ॿाहिरि निकिरूं थोरो माहौल चेंज थिए हा हा उते वरी सुकून हासिलु कंदा आहियूं पर तव्हां उते वञी ॾिसो हालत छा आहे हिकु त फुल म्यूज़िक हलंदी एॾो माण्हू ज़ोर सां ॻाल्हाईंदा एतिरो ज़ोर सां ॻाल्हाईंदा हुनखे पाण खे ॿुधण में कोन ईंदो आहे त बाबा तव्हां सुकून जे लाइ आया आहियो या गोड़ करण लाइ आया आहियो गोड़ करण लाइ घर पियो त वञी घर में वञी गोड़ कयो त हेॾो ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाइण एॾी तेज़ म्यूज़िक रड़ियूं करणु इहो सुकून न आहे सुकून जी तलाश में निकिरो था त पोइ तव्हां पंहिंजो पाण में त सुकून पैदा करियो पोइ तव्हांखे ॿाहिरि जो सुकून महसूसु ईंदो ऐं ॿाहिरि बि गोड़ आहे अंदर में बि गोड़ आहे घर में बि गोड़ आहे जिते वञो था उते अफ़रा तफ़री लॻी पई इलाही माण्हुनि जी ज़िंदगी ईअं ई आहे अंदर में बि गोड़ आहे ॿाहिरि बि गोड़ आहे ऐं पोइ वरी उहो रिएक्टिव इंसान जेको आहे पोइ तमामु हादसा जेके बि शयूं ज़ाहिर थियनि थियूं इन तरह माण्हू आहे न वरी उन ते टोकूं कंदा हा जेको हले इहा त अजीब साइकी आहे इहा त अजीब साइकी आहे सुकून पंहिंजो त बर्बाद कनि था ॿियनि जो बि सुकून वरी बर्दाश्त नथा कनि तॾहिं चयो वेंदो आहे न ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रहण ॾियो जीअण ॾियो छो चयो आहे इहो इन लाइ चयो सही ॻाल्हि आहे जहिड़ो आहे पंहिंजो पाण जीओ ऐं जेको हू अॻियो जंहिं नमूने जीए थो उनखे जीअण ॾियो उनखे बि जीअण ॾियो उनजो बि हक़ आहे उनजो बि राइट आहे त पोइ त तव्हां भले सम्झायो उनखे त बाबा तूं हीअं न कर हीअं कर पर तव्हां पाण ई गोड़ में वेठा आहियो त अॻे जो बि जेको सुकून आहे उहो बर्बाद पिया करियो सही त पोइ सम्झो त तव्हां कुझु न कयो ज़िंदगी सही सही अच्छा मैडम पूरी सिंध में घुमो था घुमिया आहियो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहिया आहियो थर में बि अव्हां जो हिकिड़ो सुठो एक्सपोजर चइजे एक्सपीरियंस चइजे ॿई शयूं चई सघजनि थियूं
तमामु सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। स्कूल्स कीअं हुजणु खपनि, छो त हिकिड़ो त माउ जी हंज आहे जिथां खां ॿारु तमामु शयूं अडॉप्ट करे थो, सिखे थो, तालीम ऐं तरबियत उहा घर मां सिखे थो। ॿियो आहे पंहिंजो स्कूल या रिलीजियस जिते तालीम हासिलु कई वञे थी। स्कूल्स खे कीअं हुजणु खपे, उहे आया ॻोठ जा हुजनि या शहर जा हुजनि? स्कूल त प्रॉपर पहिरीं ॻाल्हि जेके असांजा वॾा या वॾनि जा वॾा उहे त वण हेठां बि पढ़ी आया, पढ़ण वारो किथे बि पढ़ी वेंदो, ठीकु आहे, पर स्कूल जो कॉन्सेप्ट ॿियो आहे। स्कूल जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो इहो आहे त ॿार जो घर खां निकिरी स्कूल तरफ़ अचे थो त हुनखे उहो माहौल मिले, सम्झ लॻे त हीउ स्कूल आहे। छत हुजे प्रॉपर, साफ़ सुथिरो हुजे, उनमें वण हुजनि, गुल हुजनि, ॿूटा हुजनि, स्ट्रक्चर सुठो हुजे, उते साफ़ सुथराई हुजे, बाथरूम में पाणी हुजे। त इलाही असां ॻोठ ठाहिया त ॻोठनि में बाथरूम कोन्हनि, पर जॾहिं ॿार स्कूल ईंदा आहिनि त ख़ुशि थींदा आहिनि त असांखे स्कूल में बाथरूम आहे। हा सही, ठीकु आहे, त इहो प्रॉपर सभु शयूं हुजनि, टीचर प्रॉपर हुजे उहो, ऐं स्कूल जे अंदरि अहिड़ियूं शयूं अट्रेक्टिव शयूं हुजनि, भले उहे सादियूं हुजनि पर ॿारनि खे सम्झ में अचनि, ॿारनि खे वणनि, ऐं ॿारनि खे फ्री हैंड ॾिनो वञे। जापान में 4 क्लास ताईं किताब आहिनि ई कान, ऐं जापान जा अहिड़ा खोड़ मुल्क आहिनि 4थी क्लास ताईं, माना ॿार 9 साल थिए थो पियो, हू कॾहिं किताब ॾिसे ई कोन थो, हुनखे जेको कुझु करायो त प्रैक्टिकल कराए थो। उते स्कूल जी सफ़ाई ॿार पाण था कनि पिया, टीचर्स उन्हनि सां गॾु बीहनि था पिया, खाधा हू पाण था पचाइनि पिया, थांव उते पाण था धोइनि पिया, ऐं उते जेके साइंस जूं शयूं आहिनि उहे सभु जेके कॉन्सेप्ट्स नंढा नंढा कॉन्सेप्ट आहिनि उहे हर सब्जेक्ट, माना फिजिक्स बि उनमें अची थी वञे, साइंस बि अची थी वञे, रोबोटिक्स अची थी वञे, ॿोली जो सब्जेक्ट बि अची थो वञे, ऐं उहो सॼो प्रैक्टिकल था ॿार खां कराइनि। क्लास 1 खां वठी जीअं हू ॿारु नर्सरी में अचे थो पियो त हुनखे नर्सरी खां वठी हुनखे रंग शेप दुनिया जहान जी हर शइ हुनखे ॾेखारनि था पिया। स्कूल जेके असां ॾिसूं था पिया, वीडियोस ॾिठियूं आहिनि यूट्यूब चैनल ते, त हिक खां हिकु स्कूल पियो आहे, ऐं टीचर्स जो रवैयो वॾी ॻाल्हि, एॾो त पॉज़िटिव आहे, एॾो त पॉज़िटिव आहे। असां वटि टीचर जो मुंहुं चढ़े पियो, देरि छो कई, चप्पल जो ख़राबु आहे, घर वारी कावड़ उते अची करे फ्रस्ट्रेशन कढणी आहे, किताब छो छो खणी आहे, किताब छो फाटल आहे, किताब खे कवर छो कोन चढ़ियल आहे। बाबा किताब जो कॉन्सेप्ट ई कोन्हे को दुनिया में, सॼी दुनिया में पढ़ाई क्लास 1 खां वठी वेंदे 9th क्लास ताईं किताब ई कोन्हनि के, थेला ई कोन। असां वटि थेला त ॾिसो ही दा वज़ी थेला। मैडम उहा स्टोरी नंढड़ी विच में ॾाढी हली न, त हिकिड़ो बॉस हूंदो आहे, उहो ॿाहिरि हुनखे कुतो हुनखे थोरो माना को हुनखे उछड़ जीअं चइबो आहे न त भौंकंदो आहे, वरी उहो ईंदो आहे ऑफिस में त उहो एम्प्लॉय ते उहा पंहिंजी फ्रस्ट्रेशन कढंदो आहे, उहो वरी घर वेंदो आहे त पंहिंजे ज़ाल ते कढंदो आहे, ज़ाल वरी ॿार ते कढंदी आहे, त उहो सॼो असरु वरी ॿार ते। त असां वटि बि ईअं थींदो आहे, मतिलबु टीचर जॾहिं स्कूल में अचे थो न त तमामु पंहिंजी फ्रस्ट्रेशन्स खणी अचे थो, अची ॿार ते कढे थो। मूंखे यादि आहे असांजी हिकिड़ी टीचर ॾाढी सख़्तु हूंदी, पोइ ईंदे ई बसि त बाहि थी वेंदी हुई, पोइ ॿार चवंदा जे मुड़ुस सां वड़ी आई आहे, ऐं वाकई उहो मूंसां विड़ी ईंदी, ज़ाहिर थींदो हुनजे रवैये मां, रवैयो ॿार वठी ईंदी न गॾु, मुंहिंजा ॿार ॿुधाईंदा सुबुह 7 बजे अम्मा जे बाबा जो जहिड़ो थी वियो, 7 बजे जेको जहिड़ो थियो 8 बजे टीचर आई त उहो सॼो जहिड़ो अची करे ॿारनि ते कढंदी। सही सही, उहो ॿार हुन ते खिलंदा हुआ, टोकूं कंदा हुआ, पर नतीजो छा निकितो, ॿारनि ते भले। अच्छा मैडम कंटिन्यू कयूं था, मां इंटरप्ट कयो आहे, असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, नाज़रीन ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहाड़ में। तमामु स्टूडेंट्स जा एग्ज़ाम्स ऐं तमामु टीचर्स जूं पंहिंजियूं ज़िम्मेदारियूं, हर इंसान जी पंहिंजी ज़िम्मेदारी आहे, पंहिंजे जॉब सां, पंहिंजे कम सां, यकीनन उन इरादे सां ई घर खां निकिता हूंदव, निकिरी चुका हूंदव, पंहिंजा कमकार करे रहिया हूंदव। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़ी नई सुबुह हूंदी आहे त हिकिड़ो नओं आगाज़ हूंदो आहे, नए ॾींहं खे नए ॾींहं वांगुरु ई तस्लीम कजे, हुनखे सुठे तरीक़े सां कोशिशि कजे त असां पंहिंजे कमनि कारनि खे सुहिणे अंदाज़ में करे सघूं। ऐं उहा ई ॻाल्हि न त
कंहिंखे बि असां हमेशह जे लाइ ख़ुशि नथा करे सघूं, सभु ख़ुशि हुजनि इहो मुमकिन न आहे, ऐं सभिनीनि खे असां सेटिस्फाई करे सघूं इहो मुमकिन न आहे, पर पाण सेटिस्फाई हुजूं इहो मुमकिन थी सघे थो। इहा जाइज़ बि ॻाल्हि आहे, ऐं इन जे लाइ जेको आहे न तमामु कोशिशूं करणु बि खपनि, एटलीस्ट असां पाण जेको आहे न मुतमइन हुजूं ऐं पंहिंजो जेको वर्जन आहे उनखे अॻिले ॾींहं खां पास्ट खां बहितर ज़रूरु बणाइणु घुरिजे। इहा जंग मैडम मूंखे ॾाढी अजीब लॻंदी आहे, त ॿियनि जे लाइ सोचियो वेंदो आहे त बाबा हुनजी ज़िंदगी ॾाढी भली थी वई, इहो न ॾिसंदा आहियूं त असांजी पास्ट खां अॼु असांजो जेको ॾींहुं आहे, अॼु जेका असांजी ज़िंदगी आहे असांजी पास्ट खां इलाही सुठी आहे। उहो चवंदा आहिनि लेसन लर्न, हा असां कयूं ई कोन था, नथा कयूं, इहो होमवर्क असां वटि आहे ई कोन। आहे ई कान। सही। ऐं हमेशह चवंदा आहिनि गुड लिसनर थियो ऐं ॿुधो सुठे नमूने ऐं वरी ॻाल्हायो बि सुठे नमूने। असां आहियूं ई कोन, न सुठो ॿुधूं था, न असां सुठो बर्दाश्त था कयूं, न असां सुठो कंहिंखे ॾियणु था चाहियूं। बसि असां पाण जहिड़ा आहियूं न, असां सभिनी खे ओढ़ो ई चऊं था। हा जेकॾहिं को ख़ुशि आहे त उनखां ख़ुशी कोन थी बर्दाश्त थिए पई। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को तकलीफ़ में आहे न, चवंदा हा ठीकु आहे हुजे, अड़े बाबा तव्हां हुन सां ॿ ॿोल ॻाल्हाए करे दुख ख़तमु करे सघो था। जेकॾहिं हुनजी का परेशानी आहे ऐं तव्हां हल करे सघो था त उहो हल कयो। छा वेंदो, थोरो टाइम ईंदो या थी सघे 4 पैसा ख़र्च थियनि, त उहो माना हुन अॻे माण्हू त ख़र्च न कंदा, या हुन अॻे माण्हू खे उहो टाइम चलो उहो ख़र्च करण बि परे जी ॻाल्हि आहे, ॿ ॿोल सुठा ॻाल्हाए सजनि, इहा ई वॾी नेकी आहे। उहो वक़्तु बि ख़र्च करणु आहे, बिल्कुलु उहो बि न कंदा, चवंदा भले इहो ॾुख में हुजे, त हीअ आहे अहिड़ो, हीअ आहे अहिड़ी। अड़े बाबा आहे अहिड़ो, तोखे कहिड़ी ख़बर त हुनजे अंदर में छा आहे। मूंखे हाणे पाण हिते जेतिरा ॼणा बि वेठा आहियूं, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी स्टोरी आहे, सभिनी जी पंहिंजी स्टोरी आहे, कंहिंखे कंहिंजे ॾुख जी ख़बर कोन हूंदी, हर को पंहिंजे ॾुख घर अंदर में रखी हिते प्रोफेशनल थी वेठो आहे। सही सही, ठीकु आहे। त असां जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरूं था त पंहिंजी तकलीफ़ूं अंदर में रखी करे या घर में रखी पोइ ॿाहिरि कम ते वञूं था पिया, त उहो कमकार करे अचूं था, त उते वञी करे जॾहिं असांखे का तकलीफ़ थी पहुचे त या कंहिंखे तकलीफ़ में ॾिसूं था पिया त उनखे घटि करण में असांखे कहिड़ो नुक़सानु आहे। मां चवां थी उन में ई अलाह राज़ी आहे। बिल्कुलु, हा इहा ॻाल्हि। त असांजा माण्हू उन ॻाल्हि खे सोचनि ई कोन था, सोचनि ई कोन था, न बसि इहो रोए थो त हिनखे रोअण ॾियो, हीअ तकलीफ़ मां त हिनखे हीअ आहे अहिड़ो, हीअं इहो हीअं आहे। त असां उन में ई इहा जेका असांजी पंहिंजी इहा वरी हिकिड़ी ॿी नेगेटिव जंग आहे, जेका असां पंहिंजो पाण सां त कयूं पिया पर असां सॼे समाज में कयूं पिया, ऐं उनजो असर बि नेगेटिव आहे। उनजी तव्हां कॾहिं बि आहे माण्हू चवंदा बसि मां हीअ करे आयुमि, बाबा तूं जेको करे आहीं उहो ग़लति करे आहीं, ग़लति करे आहीं। त उहो अच्छा उन ग़लति जेका ग़लती थी वई या करे पियो उनखे बि क़बूल न आहे। अच्छा वरी चवण वारो अॻिलो इंसान न चई बि नथो सघे, कंहिंखे न सही ॻाल्हि चवण खां बि 10 दफ़ा डिॼंदा आहियूं त अॻिलो माण्हू अलाए छा हुनजो रिएक्शन हूंदो। अच्छा मैडम, जीअं ब्रेक तां वापसि आयमि त ॿुधो तमामु स्टूडेंट्स जा एग्ज़ाम्स आहिनि, हुननि ते ॻाल्हाए बि चुका आहियूं। हिकिड़े स्कूल जी छा ज़िमेदारी आहे? फॉर एग्ज़ाम्पल तव्हां प्रिंसिपल आहियो ऐं तव्हांजे स्कूल जा ॿार 9th ऐं मैट्रिक जा उन्हनि जो एग्ज़ाम थिए पियो, हिकिड़े ॾींहुं 9th जो हिकिड़े ॾींहुं ते मैट्रिक जो, त हाणे मतिलबु प्रिंसिपल जी छा ज़िमेदारी आहे? सॼो सिस्टम हले पियो, जेको सिस्टम आहे उनखे ॾिसो पिया, अवी जेकॾहिं उनखे ॾिसो था त कीअं उन प्रॉब्लम खे सॉर्ट आउट कंदव? अगरि एज़ अ प्रिंसिपल ॾिठो वञे त पोइ मुंहिंजी प्रिंसिपल जी ज़िमेवारी आहे त पेपर खां अॻु में सभिनी ॿारनि सां हिकिड़ी मीटिंग करे, छो जो सॼे स्कूल सॼो आहे कोन, सिर्फ़ु 9th ऐं 10th जा ॿार हूंदा, त सिर्फ़ु उन्हनि ई ॿारनि खे घुराए या उन्हनि जे पेरेंट्स खे घुराए हिकिड़ी मीटिंग कार कजे, त उन्हनि खे चवे तव्हां केतिरी तयारी कई आहे, वालदेन खां पुछो वञे त तव्हां ॿारनि खे केतिरी तयारी कराई आहे, भले ट्यूशन जे थ्रू कराई आहे या घर में ॿारु पाण पढ़े थो पियो, या जेको कापी कल्चर आहे उन ते ॻाल्हाए वञे त ॿार कापी न कंदा। इहा ज़िमेवारी वालदेन जी बि आहे, इहा ज़िमेवारी ॿार जी बि आहे। ऐं जेके टीचर्स आहिनि उन्हनि सां बि मीटिंग करे त तव्हां ॿार खे केतिरो पढ़ायो आहे, रिविज़न केतिरो करायो आहे। ईअं न त सिर्फ़ु ॿार खे रटो लॻायो आहे, उहो रटो बि कॾहिं कॾहिं कम जो न हूंदो आहे, छो जो ॿारु रटो त लॻाए वेंदो आहे पर जॾहिं पेपर ते पहुचंदो आहे उहो रटो विसरी वेंदो आहे। सही सही, छो जो माहौल अहिड़ो, क्लास में जेको माहौल आहे उहो बि टीचर खे सोचणु घुरिजे त माहौल अहिड़ो ख़ौफ़ाइतो न हुजे जो ॿारु डिॼी वञे, भली 14 साल जो ॿारु आहे पर आहे त ॿारु, आहे त ॿारु, पर पेपर जो बि हिकिड़ो ख़ौफ़ आहे, कुदरती ख़ौफ़ आहे। क्लास 1 में बि हुआसीं त ॿुधाईंदा हुआ, अचे थी सुपरवाइज़र अचे थी तव्हांजे पेपर हणण, त नंढे हूंदे खां ई उहो हिकु डपु हूंदो त इम्तिहान माना अलाए छा थींदो, त उहो इहो डपु ॿारनि ख़तमु कराए। सही सही, ॿारनि खे इहो प्रिंसिपल जी ज़िमेवारी आहे त सभिनी खे विहारे हिकिड़ी मीटिंग कॉल करे, हिकिड़ी छा हुनखे 4 मीटिंग कॉल करणी पवंदी, हू 4 बि करे, सही सही, उन्हनि सभु ॿारनि सां, पेरेंट्स सां, टीचर्स सां, बिल्कुलु बिल्कुलु, त उन्हनि खे विहारे ऐं जेको पाण हू पढ़ी आई आहे, पाण जंहिं माहौल मां गुज़री आई आहे, उहे तजुर्बा ॿारनि सां शेयर करे त किथे हुन ग़लतियूं कयूं, किथे हुन सुठायूं कयूं। जेकॾहिं पेपर में हुनखे सुठो कमु कयो त उहो ॿारनि खे ॿुधाए त पेपर कीअं ॾिबो आहे, पेपर जी तयारी कीअं करणु खपे, पेपर जे वञण जे लाइ तव्हांखे केतिरा कलाक पढ़णु घुरिजे,
केतिरा कलाक निंड करणु घुरिजे, त हिकिड़ो ख़ौफ़ बि थो प्रॉपर हिकिड़ो स्केड्यूल पूरो हिकिड़ो ॿार जी जेका आहे न उहो ज़हनी ओसर कजे, सही ख़ौफ़ न ॾियारे तुंहिंजो पेपर आहे, सुठो न आयो त कीअं थींदो। त ऐं ॿी ॻाल्हि इहा जॾहिं प्रिंसिपल ॻाल्हाए थी पई त उन में इहो आहे सिर्फ़ु इहो कोन्हे ॿार जो मुस्तक़बिल आहे, हुनजो ख़ुदि पंहिंजो मुस्तक़बिल बि आहे, हुन प्रिंसिपल जो बि आहे ऐं हुन स्कूल जो उन कॉलेज जो बि आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हांखे पंहिंजे स्कूल जो बि नालो करिणो आहे, पंहिंजे कॉलेज जो बि नालो करिणो आहे, तव्हांखे ॿारनि जो बि करिणो आहे, वालदेन जो बि करिणो आहे। अगरि ॻोठ मां ॿारु हिकिड़ो पोज़ीशन थो खणे त उन ॻोठ जो नालो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। बिल्कुलु उहो सभु हिनखे सोचणु घुरिजे प्रिंसिपल खे त मां पंहिंजी सॼे सालनि जो जेको निचोड़ आहे मां उहो बि ॾियां। सही सही, ऐं मुस्तक़बिल जा महिमार तयार कयूं पिया। महिमार तयार कयो, सिंध बि तयार। एग्ज़ैक्टली एग्ज़ैक्टली, ॾाढी ख़ूबसूरत, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। मसलो इहो आहे त मूंखे पघार खणणी आहे। यस, ईअं ई आहे, ईअं ई आहे। हालांकि ईअं हुजणु न खपे। पेशन शुड बी योर प्रोफेशन, योर प्रोफेशन शुड बी योर पेशन और पेशन शुड बी योर प्रोफेशन। ॿई शयूं हुजणु खपनि ऐं सिंसियरिटी हुजणु खपे ऐं ऑनरशिप हुजणु खपे। जॾहिं इहे सभु शयूं हूंदियूं त यकीनन हिकिड़ो सुठो रिज़ल्ट ज़रूरु मुमकिन आहे ऐं मुमकिन जे लाइ पाण सभिनी खे कोशिशि करणी आहे। कोशिशि ई पाण सभिनीनि जे हथ में हूंदी आहे। ॿी वॾी ज़िमेदारी त अभी ॻाल्हाए चुका त स्टेट जे आहे, स्टेट हिन कॉपी कल्चर खे रोके सघे थो। लास्ट में मैम मां तव्हां खां मैसेज वठंदमि, मैडम हुमेरा जो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ छा आहे? मैसेज हिकिड़ो आहे हाणे जो करंट जेका असां हले थी त सिंध जेका उथी आहे पाणी लाइ, जीअंदान लाइ, जियापे लाइ, इंसानियत जे लाइ सिंधू बि साह थी खणे। सिंधू ईअं मुअल कोन्हे का, उनजो जेको साह आहे उन में साह विझो। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं गॾिजी जेको विधो वियो आहे इनखे क़ाइमु रखियो। सही सही, त असां धरती बचाए सघंदासीं, पंहिंजी ॿोली बचाए सघंदासीं। हीअ सिंधू हूंदो त हीअ सिंध हूंदी, सिंध हूंदी त ॿोली हूंदी, ॿोली हूंदी त असां हूंदासीं। सही सही, न त पोइ कुझु बि कोन्हे, फना थियणो नाहे। हा थींदासीं, वक़्त ते त हर को फना थींदो, पर ॿोली, धरती ऐं दरिया इहो क़ाइमु रहणो आहे। छो जो असांखे इहा ॿोली, इहा धरती, इहो दरिया कुदरत ॾिनो आहे, माण्हुनि कोन ॾिनो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, जेको कुदरत ॾिए थी उहा असां वटि अमानत आहे। उन अमानत खे संभाले, उन अमानत में घटि में घटि ख़यानत न करणु खपे। बिल्कुलु, ॿियो को करे थो त उनखे रोकजे। ऐं हिन वक़्तु सिंधू ई वॾे में वॾो इशू आहे, उहो ई हल करिणो आहे ऐं उन ते ई करिणो आहे। त पोइ हीअ तालीम बि हूंदी, इहो शौर बि कमु ईंदो। जियापो हूंदो त सभु कुझु हूंदो। थैंक यू सो मच, तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। उन तव्हां ऑफ द कैमरा ॻाल्हि बि कयो पिया, कुझु शयूं, कुझु मामला सभिनीनि खे ॾिसी साइड ते करे वरी पोइ तव्हां अची स्क्रीन ते अपियर थियो था। तव्हांजो टाइम असांजे लाइ ॾाढो अहमियत जोॻो आहे। तव्हांजी अपियरेंस असांजे सुबुह में हाणे प्रोग्राम जे लाइ हमेशह ख़ूबसूरत रही आहे ऐं अव्हां जो ॻाल्हाइणु हमेशह मां चवंदी आहियां त कुझु शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जिन खे ॿुधण ते दिलि चवंदी आहे ऐं मैडम हमेशह ॾाढो सुठो मौक़िफ़ रखंदियूं आहिनि, सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदियूं आहिनि। ॿीहर तव्हांजे वक़्तु ॾियण जे लाइ चवणु चाहींदसि त तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। हा हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं यकीनन समूरी टीम जो हिकिड़ो पूरो इनिशिएट हूंदो आहे, पूरो उन्हनि जो कमु हूंदो आहे, उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे। इनिशिएट माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि जो ई कमु आहे स्टार्टिंग आउट एंड ताईं हर शइ खे संभालणु। ऐं इनिशिएट त अलाए कॾहिं खां वरितल आहे, जॾहिं खां मेहरान टीवी आहे तॾहिं खां ई सुबुह मेहरान प्रोग्राम हलंदो रहियो आहे। उन में यकीनन मुर्तज़ा मजबूर साहिबु असांजे डायरेक्टर, उन्हनि जो हिकिड़ो तमामु घणो सुठो रोल रहंदो आहे। हमेशह हिन प्रोग्राम जे लाइ, सुबुह मेहरान जे लाइ हमेशह मां ॾिसंदी आहियां त उन्हनि जी सुठी कोशिशि हूंदी आहे। हमेशह चाहींदा आहिनि त हीउ प्रोग्राम सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे। सो नाज़रीन, हींअर वक़्त जी घड़ी बिल्कुलु बि इजाज़त नथी ॾियनि। मूंखे ॾींदव इजाज़त, मैडम हुमेरा खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।